अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती में तव्हां सभिनीनि खे वलीकार चवंदासीं। मां आहियां तानिया खान, मूंसां गॾु आहिनि नसीर गपान। असां ॿिन्हिनि जो सलाम अव्हांखे क़बूल हुजे। ऐं अॼु 17 जनवरी आहे ऐं अॼु जे ॾींहं ते रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह आहे। तव्हां सभिनीनि खे रहबर सिंध साईं सैयद जी सालगिरह मुबारक हुजे। बिल्कुलु तानिया, अॼु साईं GM सैयद जी सालगिरह आहे ऐं सभिनी खे वाक़ई लख लख वाधायूं हुजनि रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह जूं। ऐं साईं GM सैयद जे हवाले सां जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त ही उहे पहिरियां शख़्स हुआ जन 1943 में पाकिस्तान जे हक़ में सिंध असेंबली में सभ खां पहिरियां करारदाद मंज़ूर कई, जंहिंजे बुनियाद ते ही मुल्क जेको आहे उहो ठहियो ऐं उन्हनि पंहिंजी पूरी ॼमार जेका आहे पंहिंजे वतन ऐं उन जे माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। अॼु सन में संदसि आख़िरी आराम गाह ते जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तक़रीबूं बि थियनि पियूं थियूं। साईं GM सैयद पंहिंजी कुल ॼमार जेका आहे उहा जीअं मूं ॿुधायो त जदोजहद कंदे गुज़ारी। ऐं तानिया मूंखे ॿुधाईंदो हलां त हू 1939 खां वठी 1995 ताईं मुसलसल उन जदोजहद जे नतीजे में क़ैद बंद जूं सख़्तियूं जेके आहिनि उहे बि बर्दाश्त कंदा रहिया। कॾहिं हू जेल में रहिया, कॾहिं वरी हू डिघे अरसे ताईं नज़रबंद बि रहिया ऐं संदन जेके आख़िरी पसाह हुआ उहे बि नज़रबंदी दौरान ई कराची जी अस्पताल में पूरा थिया। ऐं साईं GM सैयद जहिड़ी वॾी शख़्सियत अॼरी ते वरी पैदा न थी सघी आहे ऐं उन्हनि न रुगो पंहिंजनि माण्हुनि जी पंहिंजी धरती जी ख़िदमत कई, पर उनजी शख़्सियत जे करे ॻाल्हाइणु चाहियूं त हिकिड़ो पूरो प्रोग्राम गुज़री वेंदो। उन्हनि 40 खां वधीक मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब बि लिखिया जेके अॼु बि जॾहिं असीं पढ़ूं था त असांखे माना ईअं सम्झो त हैरत थी थिए त उन दौर में जॾहिं इंटरनेट आम न हुई ऐं एतिरा वसीला न हुआ, तंहिंजे बावजूदि सॼी दुनिया जी जेका आहे रिसर्च करे करे उन्हनि असांखे ॿुधायो पियो त दुनिया में छा थिए पियो, कहिड़ा मुल्क आहिनि, उन्हनि जी आमदनी केतिरी आहे, पखेड़ केतिरी आहे, वसीला केतिरा आहिनि, सिंध जा केतिरा वसीला आहिनि ऐं खोड़ सारा माग, गोरख हिल स्टेशन हुजे, रनी कोट हुजे, ॿिया खोड़ सारा माग मकान उन्हनि जे हवाले सां साईं GM सैयद असांखे आगाह कयो। ऐं अहिड़ा यादगार किताब न आहिनि जेके अॼु बि पढ़ूं था असां त असां लाइ उहे मशले राह जी हैसियत रखनि था। बिल्कुलु नसीर साहब, ऐं हिकु ॾींहुं असीं बिल्कुलु प्रोग्राम कंदासीं GM सैयद साहब जे नाले कंदासीं हू प्रोग्राम। बहरहाल हिते हिकिड़ो ॿी न्यूज़ आहे। ॿी न्यूज़ इहा आहे त 3 ॾींहं खां पोइ अमेरिका जो न्यू सदर जो बाइडन पंहिंजी अहद जो हलफ़ खणंदो। ऐं 6 डिसंबर ते जेको वाक़ियो थियो सभी माण्हू ईअं अमेरिका वारा परेशान आहिनि त मथां जो बाइडन हलफ़ खणंदे दौरान अमेरिका जो जेको निज़ाम आहे उहो मथां थोरो धर्म भरम थिए, मथां उते बि विगोड़ न थियनि। सही पिया चओ अव्हां। ऐं 46 सदर तौरु जो बाइडन 3 ॾींहंनि खां पोइ हलफ़ खणंदो 20 जनवरी ते। ऐं डोनाल्ड ट्रंप वाक़ई उनजी हरकत जे करे जेको 6 तारीख़ ते कैपिटल हिल ते हमिलो थियो, उनखां पोइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। हलफ़ बरदारी तक़रीब खां पहिरियां ई नेशनल गार्ड्स जेके आहिनि वाशिंगटन DC जो मुकमल तौर ते कंट्रोल उन्हनि संभाले वरितो आहे। सख़्तु सिक्योरिटी आहे ऐं हर माण्हू खे चेकिंग खां पोइ छॾियो थियो वञे। पहिरियां ईअं घटि थींदो, पर हीउ जेको वाक़ियो थियो 6 तारीख़ वारो जंहिंजो अव्हां हवालो ॾिनो, उनखां पोइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। न रुगो एतिरो, पर उते जेके सिक्योरिटी ते मुक़ररु अहलकार हूंदा, FBI जेको उन्हनि जो इदारो आहे, उन्हनि पहिरियां खां ई उन्हनि जी बि इन्वेस्टिगेशन करणु शुरू करे छॾी आहे त उन्हनि जो जेको आहे पॉलिटिकल हिसाब सां या उन्हनि जो जेको बैकग्राउंड आहे उहो छा आहे, सो उनजी जेका आहे उहा जांच कई पई वञे। अच्छा, ही 6 डिसंबर ते जेको अमेरिका में वाक़ियो थियो हुन में 5 या 6 माण्हू भी फौत थिया आहिनि। पुलिस एहलकार समेत 6 माण्हू जेके उहे क़त्ल थिया, बिल्कुलु फायरिंग थी उते ऐं विगोड़नि दौरान। हाँ, बिल्कुलु क़त्ल थिया आहिनि। बहरहाल 2 ॾींहं खां पोइ जेको आहे डोनाल्ड ट्रंप पंहिंजो सदारती अरसो कंप्लीट करण वारो आहे। पहिरियों सदारती अरसो तव्हां छा चवणु चाहींदो एज़ अ सहाफ़ी हिन बारे में? अच्छा, जेकॾहिं डोनाल्ड ट्रंप खे ॾिसिजे तानिया, उनजो जेको 4 सालनि जो पीरियड रहियो उन ते मूंखे हिकिड़ी पाकिस्तानी एड यादि थी अचे। बार बार असां वटि चयो वेंदो आहे न, दाग तो अच्छे होते हैं। हाँ, दाग तो अच्छे होते हैं। पर डोनाल्ड ट्रंप अमेरिका जी तारीख़ में अहिड़ा स्याह कारा दाग उन्हनि जी तारीख़ ते हया आहिनि जेके कंहिं बि डिटर्जेंट पाउडर जेको आहे उन सां नथो लाहे सघे साफ़ में, नो डाउट। रियली मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर हुन अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना जेके वाक़ई तारीख़ में हिकिड़े स्याह बाब तौरु यादि रखिया वेंदा आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो ओवरऑल जेको 4 सालनि जो पीरियड आहे, जेको मुंहिंजो सुवालु आहे जेकॾहिं उन ते अचूं त हुन हलफ़ खणण खां पहिरियां ई ऐलान कयो हो त
त हू मैक्सिको जी जेका बॉर्डर आहे उहा सील कंदा। तारीख़ वतन जेके आहिनि, जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अमेरिका में वञनि था इमिग्रेशन्स, उन्हनि ते उन्हनि बैन कयो। उनखां सवाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि, पोइ चाइना हुजे, रशिया हुजे, ईरान हुजे या ॿिया मुस्लिम कंट्रीज़ हुजनि, उन सां जेके उनजा रिलेशन रहिया, मुसलसल तकरारनि जे ई वर चढ़ियल रहियो। बराक ओबामा जे दौर में मूंखे यादि हूंदो त ईरान ऐं अमेरिका जा लाॻापा काफ़ी बहितर थी विया हुआ। अचणु शर्त हिन उहो मुआहिदो ख़तमु करे छॾियो। उनखां सवाइ बि जेकॾहिं असीं ॾिसूं त जॾहिं ही कोरोना जी वबा पखड़ी, उन दौरान हुन काफ़ी उनखे मज़ाक़ उॾायो ऐं उनखे चाइनीज़ वायरस करार ॾींदो रहियो ऐं एतिरे ताईं उन्हनि एहतियाती उपाउ न वरिता ऐं अमेरिका में जॾहिं ही वायरस पहुतो उन तमामु घणी तबाही आंदी ऐं लखनि जी तादाद में हींअर त अमेरिका में माण्हू जेके आहिनि फोत थी चुका आहिनि, काफ़ी माण्हू मुतासिर थिया आहिनि हिन जी लापरवाही जे नतीजे में। उनखां सवाइ कारे ऐं गोरे जो जेको हुते फ़र्क़ु आहे, जेको ख़तमु थी चुको, उनखे हिकु दफ़ा ॿीहर पैदा करे छॾियो। इहो बि अमेरिका जी तारीख़ में ॾिठो वञे हिकिड़ो सियाह तरीन बाब आहे जो अमेरिकन नेशन जेका आहे उनखे उन्हनि विरहाए छॾियो। सो इहो बि हिकिड़ो गदारी जे ज़ुमरे में बि अचे। सो अहिड़ा खोड़ वाक़िआ आहिनि। ऐं कैपिटल हिल वारो जेको ताज़ो 6 जनवरी वारो वाक़िओ आहे, उनखे बि वाक़िअ कॾहिं केरु विसारे न सघंदो, जो हुन जे कैपिटल हिल ते हिन जी तक़रीर जे करे हमिलो थियो। ऐं उनखां पोइ मूंखे ख़बर हूंदी त यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तोड़े व्हाट्सएप उन्हनि जी अकाउंट बंदि करे छॾिया। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी अहम ॻाल्हि मूंखां विसरे पई त अमेरिका जी तारीख़ में ही वाहिद सदर हूंदो जंहिंजो 2 भेरा मुआख़ज़ो थियो ऐं मुआख़ज़े जी जेका तहरीक आहे ताज़ो, उहा बि जेका आहे मंज़ूर थी ऐं नाइब सदर खां इहा घुर कई वई तूं वक़्त खां अॻु में हिन खां वाइट हाउस ख़ाली कराए ऐं पाण अची सदर जे उहिदे ते वेहे। तोड़े जो नाइब सदर अहिड़ी डिमांड खे क़बूल न कयो। बहरहाल 2 भेरा हिन ख़िलाफ़ मुआख़ज़े जी जेका तहरीक आहे उहा आंदी वई ऐं हिकिड़े दफ़ा ताज़ो जेका आहे उहा मंज़ूर बि थी। बिल्कुलु उन्हनि ख़िलाफ़ ईअं करण बि घुरिजे आहे, छो त डोनाल्ड ट्रम्प जो जेको रवैयो रहियो इलेक्शन दौरान, ऐं जीअं उन्हनि माण्हुनि खे उकसायो त हू जेको आहे पार्लियामेंट ते हमिलो करणु ऐं पार्लियामेंट ते माण्हुनि अमेरिका जे हमिलो बि कयो, हुन दौरान बि इलाही नुक़सानु थियो आहे अमेरिका में। छो त जेको बि कनि था सही कनि था। बहरहाल नए सदर जे अचण खां पोइ ख़बर पवंदी त अञा जेके हालात आहिनि उहे केतिरा बहितर थींदा। हाणे कुझु त बहितर थी रहिया आहिनि ऐं अञा केतिरा बहितर थींदा। बहरहाल व्यूअर्स, ही स्टोरियूं त अव्हां खे ॿुधायूं, पर हिते टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ जो। अचो था ॾिसूं टॉप स्टोरीज़। वफ़ाक़ी हुकूमत पारां तालीमी इदारा सुभाणे खां खोलण जो ऐलान। पहिरें मरहले में मैट्रिक खां इंटर ताईं तालीमी इदारा खोलिया वेंदा। 1 खां 8 क्लास ताईं तालीमी सरगर्मियूं 1 फरवरी खां शुरू थींदियूं। पहिरियां चीन PIA जे अचण ते पाबंदी लागू कई ऐं पोइ मलेशिया में PIA जे जहाज़ खे कब्ज़े में वरितो वियो। हिन इदारे में आख़िर थी छा रहियो आहे? उत्तर कोरिया पारां दुनिया जो सभ खां ताक़तवर तरीन मिसाइल ठाहिण जो ऐलान। फ़ौजी परेड दौरान मिसाइल जी रोनमाई तक़रीब बि कई वई। उत्तर कोरिया जे सरबराह पारां ख़ुशीअ जो इज़हार। PCB तरफ़ां 26 जनवरी खां ॾखण कोरिया ख़िलाफ़ शुरू थींदड़ होम सीरीज़ लाइ क़ौमी क्रिकेट टीम जो ऐलान। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत असांखे ज्वाइन कंदी, उन्हनि जे हवाले सां मूंखे ॿुधाईंदो हलां त सिंध जा बहितरीन कहाणीकार आहिनि, नाविल निगार आहिनि, ड्रामा राइटर आहिनि ऐं उनखां सवाइ हू तमामु सुठी हिकिड़ी शख़्सियत जा मालिक आहिनि, सुठा इंसान आहिनि, इंतिहाई ॿाझारा ऐं प्यार कंदड़ आहिनि। संदन नालो छा आहे ज़ाहिर उहो कोन ॿुधाईंदासीं, उन जे लाइ इंतज़ारु करणो पवंदो। वठूं था ब्रेक खां पोइ अव्हां जी उन्हनि सां करायूं था मुलाक़ात। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्त जे महिमान शख़्सियत असांखे ज्वाइन कयो आहे। उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि ऐं सभ खां आम ऐं जेको मूंखे उन्हनि जो नुमाया ऐं वणंदड़ पहिरियों लॻंदो आहे, पाण इंतिहाई ॿाझारा आहिनि, प्यार कंदड़ आहिनि ऐं जॾहिं बि अव्हां उन्हनि सां मिलंदा त ईअं सम्झो जीअं मक़नातीसी हिकिड़ी हूंदी आहे न कशिश, उहा उन्हनि मंझि आहे, उहा पाण खे अव्हांखे पाण ॾांहुं छिके वठंदी ऐं अव्हां जॾहिं बि उन्हनि सां मिलंदा तव्हांजी दिलि चवंदी त बार बार उन्हनि सां मिलिजे, उन्हनि सां कचहरी कजे। ऐं मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे जो उन्हनि जी नियाज़मंदी जेका आहे उहा मूंखे नसीब थी।
पाण ज़िंदगीअ में उन्हनि खोड़ सारा तजुर्बा कया आहिनि माशाल्लाह हर तजुर्बो जेको उन्हनि कयो उन में हू कामयाबु रहिया पाण जर्नलिस्ट बि रहिया सुठा कहाणीकार बि आहिनि सुठा नाविल निगार बि आहिनि उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे पब्लिक प्राइवेट सेक्टर में या कॉर्पोरेशन सेक्टर में उन्हनि पाण खे मञायो आहे ऐं वर्ल्ड बैंक जो हिकिड़ो प्रोजेक्ट उन्हनि जेको ॾिनो उहो कहिड़ो हो उन ते बि ज़रूरु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिं ते उन्हनि खे एवॉर्ड बि मिलियो ऐं ॿिया बि उन्हनि खे खोड़ सारा एवॉर्ड मिली चुका आहिनि ऐं उन्हनि जे एज़ाज़ में हिकिड़ो इहो बि आहे पाकिस्तान में हींअर त सोप सीरियल जो हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे पाकिस्तान में पहिरीं जेका सोप सीरियल हुई उहा बि उन्हनि ई लिखी हुई ऐं हींअर ताईं उन्हनि जा 7 जे लॻभॻि जेके किताब आहिनि उहे बि मार्केट में अची चुका आहिनि सो हाणे वधीक अव्हांजो इंतज़ारु नथा करायूं ऐं अव्हांजी करायूं था उन्हनि सां मुलाक़ात सो अॼु असांजा महिमान आहिनि साईं तारिक कुरैशी साहिबु तारिक साहिबु लख लाइक़ अव्हां असांजे प्रोग्राम में आया अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तारिक साहिबु मुंहिंजी तरफ़ां बि अव्हांखे सलाम वालेकुम सलाम बेटा छा हाल आहे तव्हांजो मां ठीकु ऐं सेट कीअं थो लॻे असांजो सेट आलीशान आहे पर सेट ते जेके माण्हू हूंदा आहिनि उहे वधीक अहम हूंदा आहिनि घर त भितियूं ऐं दीवारूं ऐं दरवाज़ा हूंदा आहिनि या इवन मुल्क चवंदा आहिनि मुल्क ॾाढो प्यारो आहे असांखे वतन सिंध ॾाढो प्यारो वतन आहे असांजो पर जेसि ताईं उन वतन जे वासियुनि सां प्यारु न आहे ऐं जेकॾहिं उहे सुहिणा न आहिनि त पोइ दरियूं ऐं भितियूं ऐं दीवारूं पोइ सेट सभु बेकार आहिनि असुलु आहे माण्हू सां मकीननि सां मकान सां न आहे असल में मुंहिंजे ख़्याल में तानिया जो बि माना इशारो हिन तरफ़ ई हो सेट ते पोइ थो अची वञे त सेट ते वेठल के न अव्हां पाण चई छॾियो हो अमा मां तुंहिंजी तारीफ़ कंदो दिलि सां थैंक यू सो मच थैंक यू सो मच अच्छा जेकॾहिं ड्रामनि जी ॻाल्हि कजे हा शुरूआत मां कंदुसि असांजी चिटकेट हलंदी आहे न सही आहे ठीकु आहे न शुरूआत मां कंदुसि इट्स ओके तव्हां कयो न तव्हां कयो ज़बरदस्त अच्छा मुंहिंजो जेकॾहिं पहिरियों तारिक साहिबु मूंखां सवाल ई हो त असां वटि आमतौर ते सिंध में इहो हिकिड़ो डिबेट बि हलियो डिघे अरसे ताईं त NGO सेक्टर जेको सिंध में दाख़िल थियो उन्हनि जेके सिंध जा असांजा ॾाढा ज़हन हुआ उन्हनि खे खाई खपाए छॾियो पर अव्हां माशाल्लाह 24 साल मुंहिंजे ख़्याल में अव्हां इन सेक्टर में ॾिना आहिनि पोइ प्राइवेट पब्लिक ऐं कॉर्पोरेशन सेक्टर में पर तंहिंजे बावजूदि अव्हांजे अंदरि में जेको हिकिड़ो मासूम ॿारु चऊं या मासूम शख़्सियत आहे उनखे अव्हां कीअं ज़िंदा रखियो आहे ऐं जेको हिकिड़ो लेखक आहे उनखे कीअं इहो फ़न कीअं सिखियो किथां सिखियो हिकिड़े सुवाल में इलाही सारा सुवाल आहिनि बिल्कुलु हिकिड़ो त इहो मिथ आहे या हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे त भई NGOs सेक्टर जेको आहे उहो ख़राबु आहे इन ते मूं तक़रीबन 1997-98 खां वठी लिखणु शुरू कयो आहे मूं हुन जे सुठनि पासनि ते लिखियो ऐं स्टिल माना इन में मां बिलीव कयां थो त सोशल डेवलपमेंट सेक्टर बि हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां कंट्रीब्यूशन करे थो ठीकु आहे पर असल में असां वटि तवक़ुआत घणियूं हुयूं हिन जेको आहे सोशल डेवलपमेंट सेक्टर खां इहो मुतबादिल न आहे न हुकूमत जो या रियासत जो मुतबादिल न आहे बल्कि इहो हेल्पिंग हैंड आहे सो इहा जेका मिसकंसेप्शन आहे जेका दूरि थी वञे त पोइ असांखे सम्झ में अचे थी ॻाल्हि त इहा ख़राबु ॻाल्हि न आहे ॿियो वरी इहे जेके इदारा आहिनि NGOs नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन हींअर पाण वेठा आहियूं न त हीउ जेको इदारो आहे मीडिया जो चैनल इहो बि त हिकिड़ो नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन्स में अचे थो न छो जो हिन जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे गैर रस्मी आहिनि उन्हनि जा पंहिंजा आहिनि ऐं उन खां पोइ गैर रस्मी हिकिड़ो कमु करे रहियो आहे फॉर्मल तरीक़े सां पर गैर रस्मी कमु करे रहियो आहे सरकारी कमु न करे रहियो आहे अच्छा इहो वरी हिकिड़ी डिघी ॻाल्हि थी वेंदी सो असांजे समाज में जेतिरा बि शोभा हुजनि आमतौर ते तासुर आहे त पुलिस डिपार्टमेंट ख़राबु हूंदो आहे पर पुलिस में तव्हांखे तमामु शानदार ऐं तख़लीक़ी माण्हू मिलंदा सो तासुर जेको हूंदो आहे न उहो उन तासुर खे उन इम्प्रेशन खे उन परसेप्शन खे न ॾिसजे त उहे इदारा कहिड़ो ऐं केतिरो परफॉर्म कनि था उन्हनि ते उन तरीक़े सां तनक़ीद कजे बाक़ी रहियो मुंहिंजो सुवाल त ज़ाहिर मां हिकिड़ो लेखक आहियां हिकिड़ो आर्टिस्ट आहियां उहो जिते बि हूंदुसि मां पंहिंजे उन असलियत सां ई हूंदुसि सो इन मुंहिंजे ख़्याल में त इहे 24 साल जेको मूं प्राइवेट सेक्टर्स में कमु जेको कयो आहे उनजो हिकिड़ो सबबु इहो त मूंखे सरकारी नौकिरी भाए कोन आई पर पोइ बि सरकारी जेको आहे खाते में किथे न किथे मूंखे कमु करिणो पवे थो या अञा स्टिल बि मां हींअर हिकिड़े गवर्नमेंट जे इदारे में ई कमु कयां वेठो सो सरकार में बि तमामु घणा ज़बरदस्त सिस्टम्स आहिनि उन्हनि खे बि जेको सो तव्हां वेटेज ॾेई सघो था ऐं उनजी अहमियत आहे उनखां डिनाए नथा करे सघो सो जिते बि तव्हां रहो तव्हां पंहिंजी असलियत जेका तव्हांजी ख़ालिसियत आहे उनखे ख़तमु न करियो हाणे बाक़ी इहा ॻाल्हि आहे त इनोसेंस तमामु वॾो लफ़्ज़ आहे हा अलबत्त मां कोशिशि कई आहे त मुंहिंजो जेको निजपणो आहे उहो जिते बि हुजां क़ाइमु हुजे सो नाइस
ऐं लेखक जी ॻाल्हि थिए थी त अव्हां जेको पाकिस्तान में पहिरां सॉप सीरियल लिखियो फ़ासला, त अव्हांखे कीअं ख़्यालु आयो? हालांकि हुन वक़्तु जेको आहे सॉप सीरियल केर बि न पियो लिखे, अव्हांखे कीअं ख़्यालु आयो? ऑनेस्टली मूंखे कोन ख़्यालु आयो। अच्छा, मूंखे लिखणो हुयो। अच्छा, लिखणो त हुयो ऐं इवन माना जॾहिं माना इहे ड्रामा वग़ैरह इहे बि मूं कंहिं ज़माने में मूं PTV जे लाइ लिखियो हुयो, पर मुंहिंजा उहे ड्रामा हुननि कोन हलाया। अच्छा, ठीकु आहे, उन्हनि लिखाया बि हुया मूंखां कुझु प्रोड्यूसर्स, पोइ न हलिया, छो न हलिया ख़बर न आहे। त दुनिया में जीअं ॿिया डिघा सीरियल्स थियनि था, मेगा सीरियल्स, सोप सीरियल्स, तीअं असां वटि बि थियणु घुरिजे। त उन उस ताईं पाकिस्तान में न कंहिं ॿी ॿोलीअ में, उर्दू में, न कंहिं ॿी ॿोलीअ में, सिंधीअ में बि कोन हुयो मेगा सीरियल। सो अरबा खां वठी आचर ताईं 5 ॾींहं कंटिन्यूसली का सीरियल हले, अहिड़ो कोन हुयो। ईअं पोइ फ़ासला जे नाले सां उहो ड्रामो मूं कंसीव कयो हुयो ऐं मूंखे न पियो लॻो त मां एतिरो उनखे डिघो छिके सघंदुसि। पर 200 किस्तूं हुन जूं लिखियूं हुयूं। हा, सो पर हिन जो क्रेडिट वेंदो वरी अली साहब ॾे, जो बेसिकली आइडिया हुनजो हुयो। त हीअं माना उन आइडिया इहो हुयो त हीअ माना डिघी सीरियल हुजणु घुरिजे। बाक़ी सॼी कहाणी जेका आहे पोइ उनखे, पर मूंखे ॾाढो मज़ो आयो उनखे लिखण में। तमामु सुठी स्टोरी, पर चैलेंजिंग हो, ॾाढो चैलेंजिंग हुयो। मिसाल तौरु तव्हांजे माना सीरियल जूं किस्तूं तव्हांजूं 10-15 एडवांस हुजणु घुरिजनि, घटि में घटि 20। सो थींदो इहो जो एक्टर्स जेके हूंदा हुआ माना या एक्ट्रेसिस, उहे विच में न ग़ाइबु थी वञनि। सलाउद्दीन तुंहिंजे साहब खे उमिरि ते हलियो वञिणो पइजे, हाणे असां छा कयूं? पोइ असां सलाउद्दीन तुंहिंजे जो रोल वरी असलम भुट्टे खां करायो ऐं असलम भुट्टो डायरेक्टर बि हुयो हुनजे, तंहिंजे करे मजबूर। अच्छा, हाणे जेकी सॉप सीरियल हलनि था 12 किस्त, ही 5 किस्तूं 1 डे जो ड्रामो आहे, हिन हवाले सां तव्हां मुतमिन आहियो? न, मां त ॿुधायां थो, ड्रामा कहिड़ा बि हुजनि, हिकिड़ो सोलो प्ले हुजे, आर्ट प्ले हुजे, लॉन्ग प्ले हुजे या सीरियल हुजे, ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको सिंधी चैनल आहे उन ते सुठो ख़र्च नथो करे। ॻाल्हि सॼी बजट जी आहे। बजट सुठी हूंदी, तव्हां हुन में सुठी कास्ट ॾींदा। असां वटि वॾो मसइलो सॼो बजट जो आहे। बजट जे करे तव्हांजी कास्ट मिसकास्ट थिए थी, कास्ट सुठी नथी अचे। तव्हांखे गॾ जे बदिरां घोड़े जे बदिरां खच्चर रखिणो थो पवे। उन खां पोइ तव्हां लोकेशन ते कंप्रोमाइज़ कयो था। उन खां पोइ तव्हांजा जेके इक्विपमेंट्स आहिनि, असांजी जेके माना ENG वग़ैरह जेके असांजा इक्विपमेंट्स आहिनि, उन्हनि जे भेट में ॿिया जेके मीडिया हाउसिस आहिनि, उर्दू मीडिया जा जेके माना इदारा आहिनि, उन्हनि वटि तमामु शानदार ऐं ॾाढियूं माना फर्स्ट क्लास एडवांस इक्विपमेंट आहिनि। तंहिंजे करे उन्हनि जी रिज़ल्ट तव्हां ॾिसंदो तव्हांखे। सो इहो वॾो मसइलो आहे। जेकर असांजा चैनल्स वाक़ई सीरियसली सॉफ्टवेयर सुठो ठाहिणु चाहिनि था त ठाहे सघनि था। बजट जी ॻाल्हि आहे, माल ते मिठाई आहे न, ढोकड़ ॾींदा, सुठी शइ ठहंदी ऐं उहे वेंदी बि सही, माना हिट बि थींदी। अच्छा, मां ही सीरियल ऐं हिननि जो नालो हिन करे वरितो छो त यूट्यूब ते तव्हां 1 सेकेंड जी वीडियो ॾिसंदो, का मैसेज हूंदो। हिते 500 एपिसोड जो जेको सीरियल हली रहियो आहे, मैसेज कुझु बि न आहे, वेड़ वड़ा आहे। तव्हां हिन शइ जे बारे में छा चवणु चाहींदो? कंटेंट जेको आहे बाबा, बजट जो त मसलो काथे, लिखण जो बि मसलो आहे। कंटेंट जी ॻाल्हि थो कयां। कंटेंट सिंधीअ में जेको लिखिजे थो, उहो सॼी दुनिया में मुक़ाबले कराइण जहिड़ो आहे। पर सुवालु इहो आहे असां हुनखे प्रेज़ेंट कीअं था कयूं। मिसाल तौरु असां वटि जेतिरी सियासी, समाजी, ॿियूं जेके सुजागी आहे, उहा सॼी दुनिया जे भेट में मां ॾिसां थो तमामु घणी आहे। हा, जेतोणीकि असां वटि वसीला कोन्हनि के, ऐं असां वटि त हींअर माना जेको सो 4G जेका आहे, अलाए कि माण्हुनि खे अवेलेबल आहे या न आहे, या ॿी जेका टेक्नोलॉजी आहे, मोबाइल फ़ोन या एंड्रॉइड फ़ोन असां वटि तमामु देरि सां आई। अफ़गानिस्तान में पहिरीं अची वियो, मतिलबु इंटरनेट जेको आहे असांजो हिते सां वटि बाद में आयो, या जेका 3G सर्विस आहे। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके असां वटि तो फैली न कंहिंजे मरहूने मिनत असां वटि अचनि थियूं। सो सभु माना असांजो कंटेंट ॾाढो सघारो आहे, कंटेंट ॾाढो मज़बूत आहे। असां वटि लिखण वारा जेतिरा बि आहिनि उहे ॾाढो सुठो था लिखनि, पर उहो पेश कीअं थो थिए। ऐं ॿियो त जेको ॿियनि असांजो जेको मवादु आहे, असांजी जेको आहे सिंधीअ में आहे, ॿियनि जो मवादु कंटेंट जेको आहे उर्दू में आहे, ऐं उर्दू खे तमामु घणी व्यूअरशिप आहे। इन जो वॾो फ़र्क़ु आहे। अच्छा, तव्हां जेतिरा बि ड्रामा लिखिया उन्हनि में अव्हांजो पंहिंजो जेको फेवरेट ड्रामा हुजे उहो कहिड़ो हूंदो? हिकिड़ो लॉन्ग प्ले हुयो, उहो उन ते अवॉर्ड बि मूंखे मिलियो हुयो। असलम भुट्टे डायरेक्ट कयो हुयो, ॾाढी हुन महिनत कई। उन में तक़रीबन 9-10 कैरेक्टर हुया, उहे सभई कैरेक्टर हिकिड़े ई माण्हू खे करणा हुया, ऐं उहो असलम भुट्टे सभई परफॉर्म कया हुआ। ऐं मूं महसूसु कयो त असलम भुट्टो ॾाढो सुठो परफॉर्मर आहे। माना उन सॼे प्ले करण खां पोइ डायरेक्टर बि हुयो ऐं एक्टर त पुराणो आहे, पर माना उन मां मूंखे महसूसु थियो हा हीअ हिकिड़ी लेवल जो परफॉर्मर आहे। सो उहो ड्रामो हुयो दर्शन धारों धार, थोरो तसवुफ़ जे हवाले सां हुयो, स्पिरिचुअलिटी ते हुयो, मिस्टिसिज़म ते हुयो,
ऐं उन ते मूंखे एवॉर्ड मिलियो हुयो। जेकॾहिं असांजो कहाणीकार आहे त उहो बि अञा ताईं पंहिंजे खीसे मां पैसा ॾेई करे किताब थो छपराए। ईअं ई आहे, ड्रामा राइटर आहे त उनखे जेको उहो पंहिंजी हैसियत अञा ताईं उहा छो न मञाए सघियो आहे जो हू पंहिंजे लिखणियुनि मां एतिरो कमाए सघे जो पंहिंजे घर खे बि हलाए सघे, पंहिंजी औलाद खे सुठो पढ़ाए सघे, जीअं ॿियनि ॿोलियुनि में थिए पियो। इहो अलमियो अॼु जो न आहे। मूं साईं ज़फ़र हसन जी कहाणी पढ़ी हुई जेका मुंहिंजे ख़्याल में 1968 जे ज़माने जी कहाणी हुई। उन में बि साईं माना जी कहाणीअ में हिकिड़ो किरदारु चवे थो त असां 7 मिलियन सिंधी आहियूं। उन ज़माने में शायदि 70 लख आबादी हुई माना 50-60s में। ऐं असांजूं कापियूं जेको आहे 1000 कापियूं किताब जूं नथियूं छपजनि, नथियूं विकामजनि। त हाणे इहा हालति 60s में बि हुई ऐं अॼु बि ईअं आहे त किताब जूं कापियूं छपजनि थियूं 600। लिखंदा आहिनि छापो पहिरियों या ॿियों कापियूं 1000 लिखिबो आहे पर छपजनि थियूं 600 आहिनि मोस्टली माना 600 कापियूं छपींदा आहिनि। ऐं पोइ उहे असां सभु पाण में ई विराए हिक ॿिए खे पढ़ाईंदा आहियूं ऐं माना गाॾीअ में या बगल में या थेले में हूंदियूं आहिनि कापियूं। पोइ मूंखे जिते तानिया मिली वई, तानिया खे चवंदा चई तव्हांजे लाइ गिफ्ट आहे। सो असां लिखंदा पाण आहियूं, वरी पैसा ॾेई छपाईंदा पाण आहियूं, वरी विराईंदा पाण आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पोस्ट में कंहिं कोरियर जे ज़रिए असां पंहिंजो ख़र्चु करे 200 रुपया मोकिलींदा भई पढ़ो ख़ुदा खे मञो। ईअं छो आहे? इन जे करे जो असां पंहिंजी सोसाइटीअ खे एजुकेटेड कयो ई कोन ऐं असां सभु उन जा ज़िम्मेवार आहियूं। रुॻो इहो चवण त जेको असांजूं जेको पॉलिटिकल जेके हुआ इन्फ्लुएंशियल्स उन्हनि ईअं कयो, असां चऊं त वफ़ाक़ ईअं कयो आहे ऐं असां हिन जो ॾोह ॾेई छॾियूं पब्लिशर्स ते, असां हिन जो ॾोह ॾेई छॾियूं ॿिए ते। न, इन में जेको बि लिखंदड़ पढ़ंदड़ माण्हू आहे उनजो ॾोह आहे जो उन पंहिंजी क़ौम खे एजुकेट कोन कयो आहे। ऐं मजमूई तौर ते असां वटि इहो रवाजु आहे त असीं पंहिंजो जूता त ॾाढा महांगा ख़रीद कंदासीं पर किताब त ख़रीद करण ते जेको आहे असांजी दिलि कोन चवंदी। अख़बार बि तव्हां वरिती आहे त पोइ वरी मां पढ़ंदुसि, मूंखां वरी पोइ नसीर वठी पढ़ंदो। सो 3 माण्हू 4 माण्हू हिकिड़ी अख़बार मां गुज़ारो कंदा आहियूं। सो इन जे करे असां पोइ थी आहियूं। इहो असांखे सोचणु घुरिजे। ऐं हिकिड़ी पंहिंजे माना मां त पंहिंजे ॿारनि खे वठी वेंदो आहियां बुक फेस्टिवल्स ते जेके किताबनि जा मेला लॻंदा आहिनि। ऐं जॾहिं बि असां घरां वेंदा आहियूं घर जो राशन सौदो वठणु कंहिं बि माना सुपर मार्केट में, डॉलमेन में, इम्तियाज़ में, उते जिते जेकॾहिं बुक नज़र आहे त मां ॿारनि खे चवंदो आहियां बाबा किताब जेके तव्हांखे खपनि त उहे मुखाग में उते बीठा हूंदा आहिनि। त असां पंहिंजे ॿारनि खे सेखारियो कोन्हे को त किताब बि का शइ थींदी आहिनि। सो किताब जेकॾहिं जंहिंजे घर में किताब अचनि था मां सम्झां त उन्हनि जे घर में ॼण रिज़्क अचे थो। माशाल्लाह, ही ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। वीवर्स हाणे टाइम थियो आहे नंढे शा ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं साईं तारिक कुरैशी साहिब सां असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हले पियो थो। तारिक साहिबु, जेकॾहिं अव्हां खां आउं सम्झणु चाहियां त अव्हांजे कहाणियुनि जा किताब हुजनि, उन्हनि जा नाला बि डिफरेंट हूंदा आहिनि, कहाणियुनि जा मौज़ू ऐं उन्हनि जा जेके उनवान हूंदा आहिनि उहे बि। जीअं हाणे सभिनी खे ख़बर आहे त मौसम 4 आहिनि पर अव्हांजो किताबु आहे त 5 मौसम खां पोइ अखियूं सभिनी खे ख़बर आहे त 2 आहिनि, अव्हांजी आहे 3 अख। इहो छा आहे? शायदि माना तव्हां कॾहिं कॾहिं कुझु एडवांस सोचींदा आहियो। बहरहाल हाणे माना जेका 3 अख आहे बेसिकली उहा त मिथोलॉजिकली शिव महाराज जी 3 अख आहे। शिव 3 गॉड्स आहिनि हिंदू में, हिंदू मिथोलॉजी में 3 गॉड्स आहिनि। हिकिड़ो आहे ब्रह्मा, ॿियो आहे विष्णु गॉड ऐं टियों आहे शिव। शिव वरी दरावड़नि जो ख़ुदा आहे। माना इहे जेके असीं जेके सिंधी माण्हू आहियूं उन्हनि जी धरतीअ जो तख़लीक़ कयल ख़ुदा आहे। ज़ाहिर आहे त इहे सभई ख़ुदा असां पंहिंजे ज़हननि मां ई ठाहींदा आहियूं ऐं पोइ वरी उन्हनि जी पूॼा कंदा आहियूं। सो शिव महाराज जी माना मिथोलॉजी में आहे त 3 अख हिते नेरल में तॾहिं ज़ाहिर थींदी आहे जॾहिं हू तमामु घणे क्रोध में ईंदो आहे, गुस्से में ईंदो आहे, गैज़ गज़ब में ईंदो आहे ऐं पोइ जेको आहे ग़लति ॻाल्हि जो, कूड़ जो सर्वनाश कंदो आहे उन 3 अख सां। सो 3 अख असां चवंदा आहियूं इल्म खे बि चवंदा आहियूं। त हाणे मूं जंहिं कहाणीअ में इहे 2 जेके मुंहिंजे ज़हन में शयूं हुयूं उहा कहाणी लिखी। अहिड़े नमूने सां 5 मौसम खां पोइ बि माना माण्हुनि ते 5 मौसम त अचे थी न, 4 मौसम सभु अचनि थियूं। 5 मौसम दर्द जी मौसम आहे। सो उहा हर माण्हूअ ते अचे थी, किथे न किथे अचे थी, कॾहिं न कॾहिं अचे थी। सो अच्छा, इहे जेके नाला हूंदा आहिनि, कहाणी जा जेके टाइटल्स हूंदा आहिनि
उहे बि ख़ुदि हिकिड़ी पूरी कहाणी हूंदा आहिनि मतिलबु कहाणीअ सां गॾु कहाणी जो जेको नालो हूंदो आहे जेकॾहिं उहो अच्छा ईअं बि न आहे त कहाणी हटियल हुजे कहाणी खे रिप्रेज़ेंट बि न करे कहाणी खे रिप्रेज़ेंट बि करे ऐं कहाणीअ जी जेका आहे जेको कुझु कहाणीअ में अंदरि आहे उनखे अनफोल्ड बि न करे ऐं जंहिंमहिल पढ़ी माण्हू बसि करे ऐं पोइ वरी जंहिंमहिल टाइटल सोचे टाइटल ऐं कहाणी ॿिन्ही खे रिलेट ॿिन्ही खे जेको ॾिसे पोइ चए हा यार हीअ त कमाल आहे अच्छा मुंहिंजा नाला जेके आहिनि मूंखे माना मुंहिंजो दोस्त आहे तमामु प्यारो ऐं शानदार कहाणीकार आहे ज़रा बेदर उहो अक्सर चवंदो आहे त यार तुंहिंजा नाला जेके आहिनि से मोस्टली जेको अंग्रेज़ी में बि हूंदा आहिनि सो इहा बि हुन माना शिकायत कई आहे त सिंधी नाला रखंदो कर मुंहिंजो करे उहो असल में कॾहिं कॾहिं उनजो उहो अंग्रेज़ी नालो ई जेको आहे एतिरो जामे हूंदो आहे ॾिसां हीअ ॻाल्हि हिकिड़ो कहाणी जो नालो हुयो एज़ द बिलो सो एज़ अबो सो द बिलो एज़ द अबो सो द बिलो ईअं नालो आहे हुनजो त हाणे उहो या ॿिया खोड़ सारा अहिड़ा नाला आहिनि जेके माना उनखे जेको सो कंसेप्ट खे ॾाढो गहराई सां ज़ाहिर कंदा आहिनि त जेकॾहिं मूंखे पंजाबीअ में नालो मिली वञे त मां उहो बि रखंदुसि ऐं जेकॾहिं कंहिं बि कहिड़ी ॿोली जो नालो त माना इन नाले जे मामले में मां ॾाढो चूज़ी आहियां हा नाले जे मामले में ॾाढो चूज़ी आहियां मूं पंहिंजे ॿारनि जा नाला बि ॾाढा माना अजीब गरीब रखिया आहिनि माना यूनिक रखिया आहिनि अजीब ॿारनि जा नाला मिसाल तौरु मुंहिंजे वॾे पुट जो नालो आहे मोहम्मद मनसूस मिनल हुसैन हाणे इहो हदीस जी रोशनी में मूं रखियो हुयो हदीस आहे हुसैन मिनी व अना मिनल हुसैन उन सॼी हदीस खे मूं ते एतिरो हुनजो असरु आयो हुयो जो मूं उन नालो रखियो मोहम्मद मनसूस मिनल हुसैन ऐं वरी उनखां जेको नंढो आहे उन नालो आहे मोहम्मद वासिब अनिल अली ईअं मूं पंहिंजे धीअनि जा नाला रखिया हिकिड़ी नालो रखियो आयत पोइ उनखां पोइ ॿिए जो नालो रखियो जिलबाब जिलबाब माना परदो हिजाब ऐं टीं नालो रखियो वदिया सो इहे नाला जेके आहिनि हाणे जेकॾहिं माना इहे त माना अरबिक नाला आहिनि जेकॾहिं उहे माना सिंधीअ में एॾा मूंखे सुठा माना सम्झ में अचनि हा त मां उहे ज़रूरु रखां छो जो मूंखे माना वधीक मां प्रिफर कंदो आहियां त नाला माना सिंधीअ वारा हुजणु घुरिजनि पर मूं रवायती नाला न पिया रखणु चाहियां सो पोइ स्कूल में हुनजो इहो पूरो नालो लिखियो वञे हा नालो पूरो ईंदो आहे पर न मूं हुनजो शार्ट नालो रखी छॾिया जीअं मूंखे ॻाल्हि मोहम्मद मनसूस मिनल हुसैन खे सिर्फ़ु मनसूस चवंदो आहियां ऐं मोहम्मद वासिब अनिल अली खे सिर्फ़ु वासिब चवंदो आहियां ऐं लिखनि हू पूरो लिखनि इहो हुननि जो रुॻो प्रॉब्लम कोन्हे को स्कूल वारनि जो प्रॉब्लम आहे सिंधी कहाणी ते अची वञूं उनजो ई ज़िक्र निकिरे पियो ऐं अवां जी हिकिड़ी ख़्वाहिश बि रही आहे त सिंधी कहाणी कॉन्फ्रेंस थिए मूंखे ख़ुशी थींदी त पाण उहो करायूं ज़रूरु थियणु खपे अवां हिकिड़े दफ़ा इज़ार सिंधी कहाणी अॼु किथे बीठी आहे सिंधी कहाणी ॾाढी माना पंहिंजो सुठो सफ़र पई थी करे ऐं असां वटि जेको ख़बर छा आहे अरसे खां वठी माना लानत मलामत पई थी हले त असां वटि अदब कोन्हे को इन ते मूं हींअर ताज़ो हिकिड़ी जेका आहे बैन अल-अक़वामी उर्दू जेका कॉन्फ्रेंस थींदी आहे आलमी उर्दू अदबी कॉन्फ्रेंस उन में बि मूं ज़िक्र कयो पर जेको मुंहिंजे हिसे जो टाइम मूंखे चयो वियो त तोखे 5-6 मिंट ॻाल्हाए ऐं इन खां पोइ ख़ामोश थियणो आहे वरी पोइ ॿिए मुक़रर जो वारो ईंदो मूं सम्झो शायदि को ॿियो टर्न बि ईंदो त उन में शयूं कुझु एलेबरेट कंदुसि पर उहो वरी ॿियो टर्न आयो ई कोन सो हू जीअं मुंहिंजे ख़्याल में आसी ज़मीन जो शेर आहे त मद खुट मंड कोई वंड में हो साकिया तुंहिंजी विरासत में को जादू हुयो मंड कोई वंड में हो साकिया मै खुटी हर वार मुंहिंजे वार ते मुंहिंजे वार ते मै खुटी पई वञे सो मुंहिंजे हुजनि वारो आयो हुते उर्दू कॉन्फ्रेंस में त मतिलबु वारो आयो ई कोन सो मां उहा साॻी ॻाल्हि माना जेका आहे न कंदुसि पर मां थोरो ॿुधाईंदुसि एलेबोरेट कंदुसि त असुलु ॻाल्हि इहा आहे त तमामु वॾो अदीब थियणु ॾाढो सवलो आहे ऐं असां वटि तमामु वॾा अदीब पैदा थी विया पर वॾे अदीब जी वॾी निशानी इहा आहे त उन पंहिंजे दौर में केतिरनि अदीबनि खे पैदा कयो तव्हां केतिरो इनकरेज कयो माण्हुनि खे केतिरो सेखारियो सो जेकॾहिं सुभाणे तव्हां अदब में ॻणाईंदो इहो त बाबा तव्हां वटि सिर्फ़ु आगा सलीम आहे तव्हां वटि सिराज आहे साईं अमर जलील साहिबु आहे तव्हां नसीम ख़याल हुयो तव्हां वटि आपा नूरुल्लाह शाह आहे उन खां पोइ बिग ज़ीरो आहे छा माना तव्हां वटि कुझु कोन्हे को तव्हां वटि को राइटर ई कोन्हे को तव्हां वटि का लेखका कोन्हे का जेकॾहिं ईअं आहे त पोइ माफ़ु कजो पोइ तव्हांजा वॾा अदीब पोइ कुझु कोन करे सुठा आहिनि कुझु कोन करे वेठा आहिनि उहे पोइ माना ईअं ई आहिनि फारिग आहिनि उन्हनि छा माना जेको हुनजो सम्झो कमु इहो छा त कहाणी लिखी छॾे ॾियणु
उन्हनि जो कमु इहो हुयो त माना पाण खां पोइ पाण जहिड़नि जी हिकिड़ी खेप पैदा करणु ऐं इहो सॼी दुनिया जो मञियल उसूल आहे त वॾा अदीब उहे हूंदा आहिनि जेके पाण खां पोइ वॾा अदीब पैदा कंदा आहिनि सो कोशिशि कयूं ऐं असां बि कयूं पिया था न त पंहिंजा जेके असांजा हमअसर आहिनि असांखां जेके जूनियर आहिनि असीं उन्हनि जूं कहाणियुनि खे न रुॻो पढ़ंदा आहियूं पर एडिट कंदा आहियूं हाणे जेकॾहिं ॾिसे ॻाल्हि सुवालु हुयो नसीर जो त मां उन ते अचां थो त नसीर सिंधीअ में ॾाढियूं शानदार कहाणियूं लिखजनि पियूं मां जेकॾहिं रुॻो कहाणीकारनि जा ऐं उहे जेके नियाणियूं कहाणियूं लिखनि थियूं उनजा नाला घणा आहिनि त तमामु काफ़ी टाइम गुज़री वेंदो पर मां पोइ बि तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं तव्हां ॾिसंदो कहाणीकारनि में त तव्हां वटि यास्मीन चांडियो आहे तव्हां वटि नुसरत चांडियो आहे तव्हां वटि सीमा चांडियो आहे तव्हां वटि सीमा अब्बासी आहे तव्हां वटि एन सहर आहे तव्हां वटि फरज़ाना शाहीन आहे तव्हां वटि बानो महबूब आहे पर इन्हनि खे किथे माना घुराए का पज़ीराई ॾिनी वञे उन्हनि खां पुछियो वञे उन्हनि जी किताबनि ते ॻाल्हायो वञे उन खां पोइ ॿियूं खोड़ सारियूं नियाणियूं आहिनि मां जेकॾहिं उन्हनि जा सभिनी नाला खणण इलाही टाइम थी वेंदो पर मां ई तव्हांखे ॿुधायां थो उन खां पोइ कहाणीकारनि में तव्हां वटि गुल मोहम्मद कलोड़ो आहे तव्हां वटि यार मोहम्मद चांडियो आहे मुमताज़ लोहार आहे इब्राहिम खरल आहे मुमताज़ बुखारी आहे मुजीब ओठो आहे दरिया ख़ान शंबाणी आहे हसीब कानियो आहे इमदाद कानियो आहे मुमताज़ साकी आहे अब्दुलसलाम थईम आहे ऐं माना अञा जेकर मां ॻणायां ज़राब हैदर ऐं रहमतुल्लाह मांजोटी त माना उहे त मां उन्हनि जो त माना मुरीद आहियां रहमतुल्लाह मांजोटी ऐं ज़राब त मुंहिंजा महबूब कहाणीकार आहिनि त उन्हनि जी त ॻाल्हि ई ॿी आहे उहो उन्हनि खे सभु को सुञाणे थो मां उहे नाला पियो खणा जंहिंजा नाला शायदि तव्हां न ॿुधा हुजनि ऐं असां वटि नौजवान एतिरा लिखनि था हींअर बि तव्हांखे ख़बर आहे फेसबुक ते हिकिड़ी हले पई थी या कहाणी कॉन्फ्रेंस हले पई थी उन में माना 20-25 कहाणियूं पेश थी चुकियूं आहिनि ऐं माना मुंहिंजी दिलि चए थी मां उन्हनि सभिनी लेखकनि जा नाला खणा जिन जूं उहे कहाणियूं आयूं आहिनि जेके हींअर कहाणियूं लिखनि पिया था ऐं वरी जेको हीअ त असां सिंध मां त रुॻो अञा सिंध जी ॻाल्हि वेठो कयां न त माना इंडिया में बि खोड़ सारा तव्हांजा लेखक ऐं लेखिकाऊं लिखनि पिया था हालांकि उहे असांखां उमिरि में बि के वॾा आहिनि जेके इहो अञा कमु कनि पिया था सो ॻाल्हि इहा आहे त असां उन्हनि खे पढ़ूं त सही ज़हमत ई कोन थी थिए तव्हांखे माना तव्हांजो को बि सीनियर अदीब जेको आहे टेक नथो वठराए बिल्कुलु ऐं स्वीपिंग स्टेटमेंट त न सिंधी कहाणी मरी वई नावेल सुठो कोन पियो लिखजे या टोटल ध्यानु शाइरी ते आहे उहा बि मयारी कोन पई थिए सीनियर्स खां असां इहो ई पिया ॿुधूं पर ॻाल्हि इहा आहे त उहे पढ़नि केतिरो पिया जूनियर्स खे हा इहो ई आहे अच्छा पोइ अहिड़ो असां मुआशिरो कीअं ठाहियूं जंहिंजो ज़िक्र पहिरियों बि अव्हां कयो त माना जीअं असांजा ॿार जेके आहिनि उहे किताबनि तरफ़ लाड़ो अचे जेकॾहिं हींअर असांजी पॉपुलेशन सिंध जी चयो अथनि 6 करोड़ 6 करोड़नि में 4 खां 5 करोड़ त सिंधी हूंदासीं न असां पर उते बि असांजा 500 कापियूं छपजनि पियूं त अहिड़ो माहौल कीअं जोड़े सघिजे थो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो सुवालु आहे छो जो कॾहिं कॾहिं तव्हां निराश थी वेंदा आहियो मायूस थी वेंदा आहियो सो उहा मायूसी अलाए छो मूंखे माना चढ़ी थी वञे जॾहिं तव्हां इहो सुवालु अॻु में पुछियो हुयो वरी हाणे पुछियो पिया त मायूसी थिए थी पर बेसिकली मां ऑप्टिमिस्ट आहियां ऐं जेतिरा मूं नाला ॻणाया आहिनि इहे लिखनि था ऐं इन्हनि सभिनी खे पढ़ण वारा हज़ारे आहिनि मूंखे कॾहिं कॾहिं जेका मूं अॼु खां 30 साल पहिरीं कहाणी लिखी आहे उनजो जॾहिं फीडबैक हाणे मिलंदो आहे तॾहिं मूंखे लॻंदो आहे त पढ़ण वारा मौजूदु आहिनि लिखण वारा मौजूदु आहिनि सिर्फ़ु इन खे मिशनरी जज़्बे तहत खणणो आहे असां मां जेकॾहिं हर माण्हू जेको उनखे माना अदब सूट करे थो मिसाल तौरु डॉक्यूमेंट्री अदब सूट करे थो हाणे कई माण्हू फिक्शन न पढ़ंदा आहिनि न नावेल कहाणी अफ़सानो था पढ़नि डॉक्यूमेंट्री पढ़नि का ऑटोबायोग्राफी पढ़नि कुझु पढ़नि अंग्रेज़ी में पढ़नि सिंधी में पढ़नि हा ऐं हींअर त नेट बि तव्हांजे लाइ तमामु हर शइ आसानु आहे जेकॾहिं दुनिया जा अक्सर किताब PDF फॉर्म में पिया आहिनि तव्हां सर्च कयो तव्हांखे मिली वेंदा सो जेकॾहिं हर माण्हू महीने में हिकिड़ो किताबु पढ़े ऐं ॿियो कुझु न पंहिंजे ई तरीक़े सां उन ते रिव्यू लिखे सो मां बि इहे कंदो आहियां मूं पंहिंजे पुट खे बि चयो हाणे उहो मूंसां किताबनि ते डिस्कस कंदो आहे हालांकि 13-14 साल हुनजी उमिरि आहे ऐं असां अंग्रेज़ी मीडियम में न पढ़ियासीं न त हू हिन में पढ़िया आहिनि इंग्लिश मीडियम में त उहो उनजे लाइ माना उहो पढ़णु सवलो आहे मां बि ॻाल्हि नावेल पढ़ंदुसि मूंखे 2 ॾींहं लॻी वेंदा हू अधु ॾींहं में ख़तमु करे वठंदो त इहो हिकिड़ो फ़र्क़ु अची वियो आहे त हाणे इहो आहे त हू बि माना पोइ किताब ते डिस्कस कंदो आहे मूं हिकिड़ी कहाणी उनखे ॾिनी पंहिंजी पढ़ण जे लाइ मूंखे पढ़ी उनखे माना समराइज़ करे ॿुधाई ऐं 2 जुमलनि में मुंहिंजी सॼी कहाणीअ जो मूंखे माना ॿुधाई त तुंहिंजी कहाणी में हीअ आहे सो चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं इहो असां में अची वियो असां पढ़ण बि शुरू कयो ऐं उनजो एनालिसिस करणु शुरू कयोसीं
त पोइ इन सां हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि पैदा थींदी त असांखे किताब पढ़ण जी आदत पैदा थींदी, असां बुक लवर थींदासीं, बुक ख़रीद बि कंदासीं, जेकॾहिं PDF में न मिलियो त वञी ख़रीद करे बि ईंदासीं। पर असां जो जेको आहे एनालिटिकल जेको पावर आहे न उहो वधी वेंदो। सो किताब को बि पढ़िजे ऐं पोइ उन ते तव्हां नोट्स वठी छॾियो त यार हिन किताब में हीउ हुयो। मां अक्सर करे उन किताब ते बि लिखी छॾींदो आहियां त यार हिन में हीअ शइ हुई, नोटिंग करे छॾींदो आहियां। सो या समटाइम्स कंहिं अलॻि सां, या वरी हाणे त लैपटॉप आहे न त मूं किताब पढ़ियो ऐं पोइ लैपटॉप खोले टाइपिंग करे कंहिं फाइल में मूं सेव करे रखी छॾियो त यार मूं किताब पढ़ियो न त मुंहिंजो हीउ रायो आहे, हिन में हीअ शइ हुई। सो इहो ज़रूरु कजे, पोइ तव्हांखे पाण में बि हिकिड़ी वॾी इम्प्रूवमेंट नज़र ईंदी। उन खां पोइ तव्हांजी जीअं किताबनि सां तव्हां यू वुड बी फॉन्ड ऑफ बुक्स, तव्हां किताबनि जा शौक़ीन थी वेंदो ऐं पोइ तव्हां ज़रूरु किताब ख़रीद कंदो। अच्छा सर, माशाल्लाह मां तमामु सुठियूं कहाणियूं लिखियूं आहिनि, पर अञा फ्यूचर में छा था सोचो, कहिड़ी कहाणी आहे, कहिड़ो करैक्टर आहे जेको तव्हां लिखणु चाहियो था? हूंदो आहे न, मतिलबु इंसानु सोचंदो आहे त यार मां हीअ न लिखियो आहे, हिन खे लिखंदसि। हिकिड़ी कहाणी आहे एक्चुअली, उनखे चइजे त लफ़्ज़ जेको आहे उनखे अंग्रेज़ी में त बास्टर्ड चइबो आहे, जेको गार आहे। सो माना मां इन कैरेक्टर ते लिखण थो चाहियां त उहो आहे केरु। असां पंहिंजे जॾहिं तारीख़ खे विसारे था पियूं न, जिन इन देश खे बचाइण जे लाइ ॿाहिरां जेके हमलावर हुया उन्हनि सां सीनो सायो विढ़िया, पंहिंजी जान बि क़ुर्बान कयूं, पंहिंजा बचा बि क़ुर्बान कयूं। ऐं अॼु जी ॻाल्हि थो कयां, मां उन ज़माने खां वठी थो ॻाल्हि कयां त कॾहिं ईरानी आया, कॾहिं ग्रीक्स आया, यूनानी आया, कॾहिं पोइ अरब आया, पोइ वरी पोइ वज़नवी आया, पोइ इहे तुर्खान अरगून आया। पर मां सम्झो फ़र्ज़ु करियो शुरू थो कयां न माना अरबनि खां वठी, त ज़ाहिर आहे त मुंहिंजो जेको मां सिंध जा हुआं, मुंहिंजो ॾाॾो पड़ॾाॾो जंगियूं कंदे लड़ंदे विढ़ंदे वियो हलियो ऐं अलाए छा छा क़ुर्बान कयईं, जान बि क़ुर्बान कयईं, इज़त बि क़ुर्बान कयईं, माल बि क़ुर्बान कयईं। पर मां हाणे उनजो जेको डिसिडेंट आहियां, उनजो जेको ऑफ स्प्रिंग आहियां, उनजो जेको औलाद आहियां, उनजो नालो वठणु बि गुनाह थो सम्झां। मिसाल तौरु मां फ़ख्रिया तौर ते पंहिंजे ॿारनि ते अरबिक नाला रखां थो। मिसाल तौरु मां छो नथो माना पंहिंजे ॿारनि जा नाला जैसिना रखां, ॾाहर रखां। सो इहा मूं पंहिंजे विरसे सां, पंहिंजे पाड़ सां, पंहिंजे बुनियाद सां इहा गद्दारी कई आहे। मां इन खे चवां थो त इहा इन खां वधीक का जेको आहे सो हा, इन खां वधीक को माण्हू बास्टर्ड थी नथो सघे जेको पंहिंजे बुनियाद खे विसारे छॾे। ऐं उन ते मां लिखणु चाहियो था। इहो मां लिखणु चाहियां थो, उहा कहाणी आहे जेका मूंखे ॾाढो तड़पाए पई थी। बस पर लिखो न, छो नथा लिखो? कहाणी हूंदी आहे, इहो त वॾो टॉपिक आहे। इहो त नाविल जीअं सिराज साहब जो आहे, मरण मूसिया या पढ़ाॾो सही सां, उहो तारीख़ी पस मंज़र में आहे। पर मुंहिंजे ख़्याल में हीअ त जेको अव्हां ॿुधाए पियो त हीअ त हिकिड़ी कहाणी में त समराइज़ थी कोन सही थो चई नसीर। मिठा उन में ईअं आहे त उनखे मां सोचां थो डिघी कहाणी या नावलेट कयां ऐं उहा मूंखे ॾाढो माना परेशान बि थी करे। उहो ॼण मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं मुंहिंजा पुरखा मुंहिंजा जेके वॾड़ा आहिनि मूंखां सुवाल कंदा आहिनि त ठीकु आहे, तो धर्म बदिलायो, तो धर्म बदिलायो, वेरी गुड। तुंहिंजा के भाइर हुया जिन धरती छॾी, वेरी गुड। पर ॿेली असां एॾो कहिड़ो कयो तव्हांखे ॼणे जो अव्हां 1000 सालनि खां पोइ असांखे गारियूं वेठा ॾियो। अच्छा, हिकिड़ो मुंहिंजो टाइम बि पूरो थी वियो आहे। इहो हूंदो आहे ज़ातियात ते, पर जेके दिलि में खणो त उहो न कजो। हीउ जेको अव्हां शेप छॾियो आहे, गुरु रजनेश खां मुतासिर आहियो छा या कुझु, मतिलबु इहो जेको उनखे बि ॾाढी सूट कंदी, अव्हांखे बि ॾाढो सूट थी करे। यस, हलो अल्हम्दुलिल्लाह। पर ॻाल्हि इहा आहे त माना इन जे पोयां का बि वॾी मिस्ट्री कोन्हे। न का मिस्ट्री कोन्हे का। असल में जॾहिं ही माना कोविड शुरू थियो त मूंखे मुंहिंजी ज़ाल ॾाढा जेके माना दावा ॾिना, ख़बरदार जो हज में ॾे वियो बसि पोइ सो माना इहो ई थियो। माना हिकिड़ो ज़ाल सतायल माण्हू छा थो करे सघे, हज में वञणु बंदि करे छॾियो। न उहा ॾिसंदी आहे। मां असल में ॾाढो तंग कंदो आहियां। ॿियो जेको मूं हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे, कॾहिं कॾहिं मां लिखंदो ज़ोजियाती अदब, फेसबुक ते तव्हां ॾिठो उन में हिकिड़ो किरदारु आहे मियां बदरुद्दीन ऐं मसमात कमरुल सां हुनजी ज़ाल। असल में थियो ईअं जो ॿ टे दफ़ा जेको माना इहो जॾहिं मशहूरु थियो न
त ॿिनि माणिक किंगराणी जहिड़नि बदमाश दोस्तनि चयो त भाॼाई कमरनि सां कीअं आहे या फ़ोन ते हुनखे हैलो करे चयूं त भाॼाई कमरनि सां कीअं आई। उन खां पोइ हाणे उहो मूंखे वाक़ई माना छीती लॻी पई आहे, ईअं ई कावड़ियल आहे जीअं मसमात कमरनि सां बदरंदीन ते हूंदी। तमामु मज़ो आयो ऐं तमामु सुठो लॻो सर सां। अच्छा, ॻाल्हियूं त खोड़ थियूं, मुंहिंजी हर ॻाल्हि में हिकिड़ो पैगाम हो, पर तंहिंजे बावजूद चाहींदासीं अॼु जेको असांजो नौजवान नस्ल आहे या ओवरऑल जेका सिंधी क़ौम आहे, कॾहिं कॾहिं न सम्झो न मूंखे बि ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। असां चवंदा आहियूं त असीं दावाऊं था कयूं त असां मुंहनि जे दड़े जा वारिस आहियूं, पर चवंदा आहियूं जेकॾहिं उन्हनि जो असीं तुख़ुम हुजूं हा न त अॼु असां उन्हनि खां वधीक एडवांस हुजूं हा। पर मूंखे अलाए छो शक थींदो आहे पंहिंजे पाण ते त वाक़ई असां उन्हनि मंझां आहियूं या उहा अञा का ॿी नस्ल हुई जेका हितां हली वई, न त सिंध जो शायदि इहो हाल न हुजे हा। सो टाइम बि असांखे खुटे पियो। अवां कुझु जेकॾहिं पैगाम ॾियणु चाहे ओवरऑल सॼी सिंधी क़ौम जे लाइ या नौजवाननि जे लाइ। ऐं उहो कल्ह हिकिड़ी कहाणी पढ़ी आहे फेसबुक ते। असांजी भेण आहे इंदिरा शबनम पूनावाला, शहदादपुर जी आहे, लिखंदी आहे ॾाढी। अच्छा, अहिड़ियूं कहाणियूं, अहिड़ा नावल मोहन कल्पना खां वठी मतिलबु हशू केवल रामाणी खां वठी सॼा जेतिरा हिंद में अथनि अदीब आहिनि, उन्हनि जूं मूं कहाणियूं नावल पढ़िया आहिनि। जी माता महबूब जो सफ़रनामो, ॿिया शेख हयाज़ जा सफ़रनामा, उते जे माना माण्हुनि में जेका नॉस्टैल्जिया आहे उहो सॼो कुझु उहो मुंहिंजे अंदर में आहे। मूं कहाणी बि पढ़ी। ॻाल्हि इहा आहे त असां जे हुजण जो बसि हिकिड़ो ई उहिञाण आहे, उहा आहे असांजी ॿोली। ऐं ॿोलीअ सां मुहबत असांजो अवलीन फ़र्ज़ु हुजणु घुरिजे, जेको मां सम्झां थो। जेका माना जेका मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां शदीद प्यारु कयां, जीअं माना जेको माण्हू चवे त हीउ पंहिंजी ॿोली जे लाइ दीवानो आहे। ऐं ॿोली सां प्यारु करण जो मक़सदु मां वरी बि इहो चवंदुसि त माना ॿोली ॻाल्हाइण वारे सां प्यारु। ॿुधई न न्याणी, जेकॾहिं तूं मां पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली सां प्यारु कयां थो ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारनि सां प्यारु नथो कयां त इन जे माना पोइ मां पंहिंजी दावा में कूड़ो आहियां। ठीकु आहे, दावा कजे सची कजे। माना सिंधीअ सां प्यारु कयो, माना सिंधी ॿोली सां प्यारु कयो त माना सिंधी ॻाल्हाइण वारे सां प्यारु कयो। ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारे सां जॾहिं तव्हां प्यारु कयो था न, पोइ जेकॾहिं उहो ॻाल्हाइण वारो पंजाब जो आहे या जेकॾहिं उहो हिंदुस्तान में लॾे आयो आहे या पठान आहे, तव्हां सां तव्हांजी ॿोली में ॻाल्हाए थो, तव्हांजे लोड़ी तव्हांजो भाउ हुजणु घुरिजे। वाह, हिन खां सुठो मैसेज मां नथी सम्झां त काथे सघे थो। तमामु ज़बरदस्त तारिक इरशाद, तमामु घणी महिरबानी टाइम कढी असां लाइ आया। ऐं ॻाल्हि उहा आहे त उहो हिकिड़ो आहे न त ज़िंदा तो सिंधी आहीं, ज़िंदा जे तुंहिंजी ॿोली। सो माण्हू तॾहिं ई ज़िंदा आहे जॾहिं हुनजी ॿोली ज़िंदा आहे। ऐं ज़ाहिर आहे असीं त दावेदार बि आहियूं ऐं हिन में रियलिटी बि आहे त कंहिं परसेंट ई सही, पर असीं सॼे आलम सभु आबाद करण वारे फ़लसफ़े जा हू आहियूं, पैरोकार आहियूं। त सभु ॿोलियूं असांजूं, सभु धर्म, सभु मज़हब, सभु फ़िरका असांजा आहिनि। असीं इंसानियत ते बिलीव कंदड़ माण्हू आहियूं। सो ॻाल्हियूं ॿियूं बि खोड़ सारियूं थींदियूं ऐं ईंदड़ ॾींहंनि में बि असांजी कोशिशि रहंदी तारिक साहिब खे वरी कॾहिं असीं ज़हमत ॾियूं ऐं वरी हिकिड़ी ॿी निशस्त हुननि सां कयूं ऐं खोड़ अञा जेके सुवाल रहनि था उहे हुननि सां कयूं। पर हिते वठंदासीं असां मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ बि प्रोग्राम में मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं। ऐं हाणे जंहिं सेगमेंट जो टाइम थियो आहे, नसीर ॿुधायो कहिड़े सेगमेंट जो टाइम थियो आहे? जी, हींअर टाइम थियो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती पाइण जो। ऐं हिन सेगमेंट में जीअं अव्हांजे इल्म में आहे तव्हांखे ॾेखारींदा आहियूं दिलचस्प ऐं बामक़सद तोड़े फ़नी तस्वीरूं ऐं वीडियोज़ जिनखे अव्हां पसंदि कयो पिया, उन लाइ अव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु बि असां वटि खोड़ सारियूं तस्वीरूं बि आहिनि, उन सां गॾो गॾु वीडियोज़ बि आहिनि। ऐं यकीनन अॼोकियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ बि अव्हांखे पसंदि ईंदियूं। सो पहिरीं तस्वीर तानिया चए थी त मूं वटि आहे, सो उहा ॾेखारे वठे पोइ आऊं पंहिंजी बिल्कुलु मूं वटि आहे। स्क्रीन ते तव्हां तस्वीर ॾिसी रहिया आहियो। ज़मानो चेंज थी वियो आहे, ज़हन बि चेंज करणु घुरिजनि हाणे। छो त ज़रूरी न आहे त बुढ़ापे जो सहारो जेको पुट ई थिए, न्याणी बि थी सघे थी। हिन तस्वीर में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हा, हिकिड़ी न्याणी आहे जेका पंहिंजे पीरसन पीउ खे बाइक ते खणी वञे पई। ऐं न रुगो ही हिकिड़ो मिसाल आहे तानिया, पर हाणे असांजे मुल्क में, असांजे नंढनि नंढनि शहरनि में इवन असां जेके न्याणियूं आहिनि उहे बाइक हलाइनि थियूं, स्कूटी जेके अची वियूं आहिनि,
उहे हलाइनि पियूं थियूं ऐं उनखां पोइ उन्हनि में काफ़ी सारो हिकिड़ो उत्साह पैदा थियो आहे उन्हनि जा घर भाती उन्हनि ते एतमाद कनि था पिया छाकाणि त ट्रांसपोर्ट तमामु अहम मसइलो आहे ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में ऐं न्याणी जे जिते लाइ। जॉब करणु वञनि थियूं ज़ाहिर आहे बसनि खां बचणु चाहिनि थियूं ऐं जेकी प्राइवेट टैक्सी आहिनि या का बि गाॾी आहे उन जा किराया ॾाढा महांगा आहिनि इन करे जेकॾहिं अव्हांखे बाइक हलाइणु अचे थी इंतिहाई घटि पैसनि में अव्हां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची सघो था ऐं कराची में बि अव्हांखे खोड़ अहिड़ा मंज़र नज़र ईंदा हूंदा बल्कि अक्सर ई ईंदा आहिनि अक्सर ई ईंदा आहिनि सो इहा हिकिड़ी सुठी रिवायत आहे इंडिया में त डिघे अरसे खां ईअं थिए पियो असांजो पाड़ेसरी मुल्क आहे या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हाणे असां वटि बि ईअं थियणु शुरू थियो आहे जंहिंखे हिमथाइणु घुरिजे अच्छा मूं वटि जेका तानिया हिकिड़ी ॿी तस्वीर आहे सो उहा सिंध जे टैलेंट जे हवाले सां आहे सिंध मां बार बार इहा डिमांड ईंदी आहे त सिंध में टैलेंट जी खोट न आहे स्पेशली जेके रांदियूं थियनि थियूं क़ौमी असांजी रांदि आहे क्रिकेट उन में असांजे नौजवान खे मौक़ो नथो ॾिनो वञे सो जेका पाकिस्तान सुपर लीग आहे जंहिंजो ऐलान थी चुको आहे त 20 तारीख़ खां उन जा मैचिस शुरू थींदा कराची में कोयटा ऐं कराची जी टीमुनि विच में पहिरियों मैच थींदो सो मुल्तान सुल्तान जेका टीम आहे उन में सिंध जे हिकिड़े नौजवान जी सिलेक्शन थी आहे जंहिंजो नालो आहे शाहनवाज़ ॾहाणी उनजी तस्वीर असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं पिया ही सिंध जो उहो नौजवान आहे काफ़ी क़दावर नौजवान ऐं फास्ट बॉलर आहे मुल्तान जी टीम इनखे सिलेक्ट कयो आहे पंहिंजी टीम में उनखां पहिरियां असांखे नज़र आयो त कराची जेका किंग्स आहे उनमें बि हिकिड़े सिंधी नौजवान जी सिलेक्शन थी हुई लास्ट जेका सीरीज़ हुई पर उनखे मैच को बि न खेॾायो वियो हो ऐं असांखे उमेदु आहे त शाहनवाज़ ॾहाणी जेको आहे उनखे भरपूर मौक़ो ॾिनो वेंदो मुल्तान सुल्तान में ऐं हू भरपूर पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो कंदो पंहिंजो नाव मञाईंदो ऐं इनशाला हिन सुपर लीग खां पोइ हू क़ौमी टीम में बि पंहिंजी जॻह ठाहिण में कामयाबु थींदो ही उन नौजवान जूं तस्वीरूं आहिनि जेके असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं पिया ऐं इन सां बि हिकिड़ो उत्साह मिलंदो ऐं ॿिया जेके नौजवान आहिनि उहे अॻिते ईंदा बिल्कुलु नसीर साहब अव्हांजी ॻाल्हियूं त तमामु सुठियूं हूंदियूं आहिनि बहरहाल हिते हिकिड़ी तस्वीर मूं वटि आहे को पीरसन आहे जंहिंखे इलाही सर्दी लॻे थी ऐं उहो पंहिंजे हथ खे सेके थो भाउ ते ऐं केॾो क्यूट मुंहुं चहिरो आहे उन्हनि जो खोड़ मंज़र अव्हांखे हिन सीज़न में नज़र ईंदा हूंदा त ॻोठनि में त स्पेशली ईअं थींदो आहे जिते हीटर वग़ैरह या इन जो बंदोबस्तु कोन्हे माण्हू काठियूं साड़े बाहि ॿारे उते हथ सेकींदा आहिनि असीं पाण सेकींदा रहिया आहियूं ऐं हींअर बि जॾहिं सर्दियुनि जी सीज़न में ॻोठनि में वञणु थींदो आहे त हथ या पेर सेकण जे लाइ मच ॿारिया वेंदा आहिनि ऐं सॼी सिंध में हिन सीज़न में मच कचहरियूं बि थींदियूं आहिनि उनजी सीज़न बि हले पई थी बिल्कुलु सुघड़ शरीक थींदा आहिनि रागी शरीक थींदा आहिनि शेरो शाइरी थींदी आहे सो ही पीरसन त तनहा थो नज़र अचे हिन तस्वीर में उहो अकेलो वेठो आहे बहरहाल ही मच कचहरियुनि जी सीज़न आहे सो मच कचहरियूं हलनि बि थियूं मच ॿारजनि कचहरियूं कजनि पुराणियूं जेके रीतूं रस्मूं आहिनि उन्हनि खे आबाद कजे अच्छा सो ॿी तस्वीर मूं वटि आहे न मूं वटि ई आहे तव्हां वटि आहे न ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं वटि जेका हीअ तस्वीर आहे त पाकिस्तान में अॼुकल्ह क्रेज़ आहे अतरुल गाज़ी जेको ड्रामो तुर्किश हलियो उनखां पोइ काफ़ी उनखे पसंदि कयो वियो उनजी जेकी कास्ट जा मुख़्तलिफ़ एक्टर आहिनि अदाकार अदाकाराऊं उन्हनि खे दावत ॾेई करे पाकिस्तान घुरायो वियो लास्ट वीक डिस्कस कयोसीं त वज़ीर आज़म सां बि उन्हनि मुलाक़ात कई कुझु अदाकार जेके आहिनि उहे सिंध जे दौरे ते बि आया ऐं हिते गवर्नर हाउस आया उन्हनि खे सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया ही हिकिड़ी तस्वीर बि उनजी आहे तुर्क अदाकार आहे ऐं अतरुल गाज़ी सां ई उनजो वास्तो आहे उनखे गवर्नर हाउस में अजरक जी सूखड़ी पेश कई वई ऐं हू उन अजरक खे ॾिसनि पिया ऐं ताईं ख़ुशी थींदी आहे जॾहिं को बि फॉरेन डेलीगेशन हिते असां वटि ईंदो आहे ज़ाहिर असां उनखे पंहिंजे हिकु 6000 साल पुराणो असांजो निशान आहे सकाफ़ती ओञाण आहे अजरक उहा उन्हनि खे पेश कंदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे सो ही मूं वटि हिकिड़ी तस्वीर हुई जी त नाज़रीन तस्वीरूं अवां ॾिठियूं हाणे ॾिसंदासीं वीडियोज़ में पहिरीं वीडियो अवां वटि आहे ऐं वीडियो यस मूं वटि आहे अवां शर्मायो अलाए छो पिया ठीकु आहे हिकिड़ो पीरसन आहे जंहिंजी 3 शादी थी रही आहे चौथी अॻु में थियल आहिनि चौथी थिए पई थी केतिरो फ़ख्रिया अंदाज़ त तव्हां ॿुधायो त भला तव्हां ई ॿुधायो पाण त हली बि नथा सघनि छोकिरियूं हुनखे गिले खणी थी अचनि शादी छा कंदो करे पियो थो छा कंदो छा करे छॾी अथसि बल्कि ऐं कहिड़ो जशन मल्हायो थो वञे अरब कंट्रीज़ सां ई वास्तो रखंदड़ पीरसन आहे उते तव्हां ख़बर हूंदो त 4 5 6 मतिलबु तादाद ई कोन्हे हिकिड़ी हमरा जी मूं स्टोरी पढ़ी पिया त हुनजा 86 ॿार हुआ तव्हां सोचो तव्हांखे नाला कीअं यादि थींदा हूंदा एतिरियूं शादियूं कनि था एतिरा ॿार पैदा था कनि ही जेको हमरा नौजवान खणी अचो हली वाक़ई कोन थो सघे हुनखे सहारे सां वठी था अचनि पर ही चौथी शादी करणु वञे पियो सो ज़ाहिर आहे माल ते धमाल आहे सो
कुंवार जेका आहे उहा बि आख़िर ताईं मां वीडियो ॾिसां तव्हांखे नज़र ईंदी, उहा काफ़ी यंग नज़र थी अचे, नौजवान छोकिरी आहे, तमामु घणी घोट ॾिसी ख़ूबसूरत सघो आहे था, तव्हांखे छोकिरी। नज़र अचे थो पियो। सो घोट जी कंडीशन बि ॾिसो ऐं कुंवार जी बि ॾिसो, छा थो थी अच्छा सघे। नाज़रीन, ही वीडियो तव्हां ॾिसो था। बहरहाल मां ऐं नसीर साहब जंहिं महिल तव्हांखे ॾेखारण खां पहिरियां वीडियो ॾिठी त मां नसीर साहब खे इलाही चढ़ायां पई, तंग कयां पई ऐं इहो खिले पियो। यस, नसीर बिल्कुलु, इहा साहब त इहो असांजो हलंदो रहंदो आहे। अच्छा, हाणे ॿी वीडियो अव्हां वटि आहे शायदि? न, तव्हां वटि आहे, छो त पहिरीं त मां ॿुधाई आहे न। अच्छा ठीकु आहे। हाणे बर्फ़ानी इलाइक़ो, भई ॿुधायो कुझु। हा, ही सर्दियुनि जी सीज़न आहे ऐं अवां मंझां बि खोड़ माण्हू थी सघे उतरनि इलाइक़नि जो उन्हनि रुख कयो हुजे, विया हुजनि, उतां जे मौसम खे इंजॉय कयो हुजे। खोड़ दोस्त अञा बि वञनि पिया था। ही बर्फ़बारी जा जेके मंज़र आहिनि अव्हांखे नज़र ईंदो हूंदो ऐं हिन सीज़न में ईअं नज़र ईंदो आहे ॼाण ही कैनेडा जो कोई इलाइक़ो हुजे या रशिया जो इलाइक़ो हुजे या अमेरिका जो हुजे, जिते तमामु घणी बर्फ़बारी थींदी आहे। पर पाकिस्तान में बि खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते तमामु घणी बर्फ़ पइजे थी ऐं माण्हू इंजॉय करण जे लाइ उते वञनि था। उतां खां ई कंहिं दोस्त जी जेका आहे वीडियो रखी ऐं असांखे लॻो तव्हांखे इहा ॾेखारणु खपे, छाकाणि त इन सां खोड़ ॿियनि दोस्तनि में बि उत्साह पैदा थींदो त हू बि उतरियां इलाइक़ा घुमणु ज़रूरु वञनि। ऐं जीअं बार बार असीं चवंदा आहियूं त क़ुर शरीफ़ में बि अलाह साईं इहो फरमायो आहे, तव्हां घुमो ऐं ॾिसो त मूं दुनिया में छा कुझु तकलीफ़ कयो आहे, छा कुझु ठाहियो आहे। सो घुमणु खपे, घुमण फिरण सां असांजो बि चाह आहे ऐं इंशाल्लाह बिल्कुलु नसीर साहब घुमणु घुरिजे। ऐं मुंहिंजी सॼी फैमिली वई आहे मरी, पर मां न वञी सघी आहियां द मॉर्निंग ऑफ धरती जी वजह सां। ऐं हाणे मां चवां थी द मॉर्निंग ऑफ धरती जी तरफ़ां मां वञां ऐं तव्हां बि वञो। इंशाल्लाह पाण ज़रूरु विज़िट कंदासीं, पर उन जे लाइ असांखे वरी सैटरडे संडे ते हिते हुजिणो हूंदो आहे। सो कंहिं वर्किंग डेज़ में पाण टूर हणी ईंदासीं। ज़ाहिर हुन जे लाइ वञण जे लाइ हिकिड़ो हफ़्तो त माण्हू खे खपे ई खपे थो। सो नाज़रीन, बहरहाल नाज़रीन तस्वीरूं अवां ॾिठियूं, वीडियोस बि अवां ॾिठियूं। बहरहाल वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक, पर ब्रेक खां पोइ जेकी महिमान शख़्सियत असां सां गॾु हूंदी उन्हनि जे बारे में नसीर अवांखे मुख़्तसिर ॿुधाईंदुसि। मूंखे ई ॿुधाइणो हूंदो आहे, तव्हां बि ॿुधाईंदा। मां ॿुधाईंदसि, इंशाल्लाह ॿुधाईंदसि, पर मूंखे सुठो लॻंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त शायदि में बि उन्हनि जी तारीफ़ में का कमी रहिजी वञे मूंखां। अव्हां बि सुठो तारीफ़ कराए सघो था। ऐं हींअर ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त सिंध जे इंतिहाई हिकिड़े बासलाहियत नौजवान सां अवां जी कराईंदासीं मुलाक़ात। पाण सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि ऐं उन्हनि जी जेका कहानी आहे ऐं उन्हनि एप्स त तमामु सुठा ठाहिया आहिनि, पर उन्हनि जी जेका निजी ज़िंदगी आहे उन ते बि असांजी उन्हनि सां कचहरी थी पई प्रोग्राम खां पहिरियां। उन्हनि स्ट्रगल पंहिंजी जॾहिं ॿुधाई पई त कीअं हू नंढे हूंदे खां महिनत मज़दूरी करे पढ़िया, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कयईं। अॼु माशाल्लाह उन्हनि जो तमामु सुठो हिकिड़ो नालो आहे ऐं सॉफ्टवेयर जी फील्ड में उहो सुठो सर्व कनि पिया। त नालो कोन थो ॿुधायां, ज़ाहिर आहे। सो नाले जे लाइ ऐं उन दोस्त सां मुलाक़ात जे लाइ अव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। उनजी कहाणी जॾहिं अव्हां ॿुधंदा त खोड़ अव्हांखे उत्साह बि मिलंदो ऐं उनजो जेको कमु आहे उनखे ॾिसी करे अव्हांखे फ़ख्रु बि थींदो त सिंध में अहिड़ा नौजवान बि रहनि था। सो उन्हनि सां अव्हां जी करायूं था मुलाक़ात, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार। ऐं नाज़रीन, हुन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंध में टैलेंट जी का बि खोट न आहे। जीअं हिकिड़े दौर में परवेज़ मुशरफ़ इहो सिंधी माण्हुनि खे तानो ॾिनो हो त सिंध में टैलेंट न आहे, पर सिंध जे माण्हुनि पोइ सिंध जे स्पेशली नौजवाननि CSS जो एग्ज़ाम हुजे या ॿियनि मुख़्तलिफ़ फील्ड में पाण मञायो ऐं उन्हनि खे साबित करे ॾेखारियो त उन्हनि जी दावा कूड़ी हुई। अहिड़ा तासबी जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं मुख़्तलिफ़ स्वीपिंग स्टेटमेंट जेके आहिनि कंहिं बि क़ौम जे लाइ न ॾियणु खपनि, बहरहाल हू ॾींदा रहनि था। उहा उन्हनि जी राय। पर सिंध जा नौजवान हर फील्ड में पाण मञाए रहिया आहिनि, पंहिंजी धरतीअ जो, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु अॼु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे उहे बि पाण नौजवान आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी फील्ड में पाण मञायो आहे। पाण सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि। ओरिजिनल प्रोग्राम खां पहिरियों असांजी कचहरी थी पई त उहे डिस्ट्रिक्ट सांगड़ सां उन्हनि जो तालुक़ु आहे। ॻोठ जाफ़र ख़ान लगारी, डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहब जो ॻोठ ऐं नबी बख़्श ख़ान बलोच जे नाले खां केरु वाक़िफ़ न आहे। मुंहिंजो बि बेसिकली डिस्ट्रिक्ट उहो ई आहे, पर सॼी सिंध असांजी पंहिंजी आहे। उन सां उन्हनि जो तालुक़ु आहे। सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि ऐं ताज़ो उन्हनि हिकिड़ी एप्स मुतारिफ़ कराई आहे 12 ॿोलियूं सिखण जे हवाले सां।
सो उहे अॼु असांजा महिमान आहिनि ऐं यकीनन अवां सम्झी विया हूंदा त आउं जंहिं नौजवान जो ज़िक्र कयां पियो हुननि जो नालो आहे बहार लगारी साहब ऐं उहे जामशोरे खां अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि। बहार लगारी साहब कीअं आहियो अवां? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? तबियत सही? ऐं माज़र तव्हांखे सुबुह सुबुह तंग कयो? न तव्हां मौक़ो ॾिनो, मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे, महिरबानी तव्हांजी। ऐं ही 12 ॿोलियुनि वारो जेको ख़्यालु आहे उहो अव्हांखे कीअं आयो? एप्स तयारु करण जो ऐप जे हवाले सां ईअं आहे जो तव्हां जॾहिं कमु कंदा रहंदा आहियो, सिखंदा आहियो, पोइ तव्हांखे इंस्पायरेशन मिलंदी आहे त पासे में छा पियो थिए। त इन हिसाब सां साईं अली हसन मल्हा साहब हिकिड़ी ऐप ठाही हुई 12 किताब ते, त जेका मूं बि यूज़ कई, ॾाढो उन में दिलचस्पु हुई। उन खां पोइ वरी जावेद सोलंगी साहब आहे, उन्हनि जेको आहे सो गूगल ट्रांसलेशन में सिंधी खे ऐड कयो। त अहिड़े हिसाब सां मां बि पंहिंजो कमु कंदो रहियोसि। पहिरियां मां सिंधी राइटिंग जी ऐप ठाही, पोइ वरी मुख़्तलिफ़ ठाहियूं। त मूं चयो छो न असांखे अहिड़ी ऐप ठाहिणु घुरिजे जंहिंसां घणे खां घणो फ़ाइदो थिए, नौजवान उन मां सिखनि। बेसिकली मां अॻु में कमु कंदो रहियोसि प्राइमरी जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि ते, त अडल्ट जे लाइ छा ठाहिणु घुरिजे। पोइ मूं हीअ ऐप ठाही जंहिंमें जावेद साहब ठाही हुई, जेका सिंधी ऐड कई। उन में 100 खां मथे ॿोलियूं आहिनि। जावेद सोलंगी साहब उन में 100 खां मथे ॿोलियूं आहिनि। मूं चयो त पोइ छो न उनखे शॉर्ट लिस्ट कजे जेके मोस्टली यूज़ में अचनि थियूं। त बेसिकली ईअं आहे जीअं हिकिड़ो प्लेटफॉर्म गूगल जो ऑलरेडी ठहियलु आहे, त उन में जावेद सोलंगी साहब पंहिंजो लैंग्वेज ऐड कई। त हीअ जेको मूं ठाहियो आहे इहो बि बेसिकली हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, उन में मूं बसि सिंधी ऐड कई आहे। सिंधी मां तव्हां सिखी सघो था 12 ॿोलियूं। अच्छा, ज़बरदस्त। हिन खां पहिरां बि अवां ऐप ठाहियूं आहिनि, बहरहाल हिन जी मोट अव्हांखे कीअं मिली? हिन जी मोट तमामु घणी मिली आहे, छो जो हीअ मूं ठाही उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन्हनि जे हथ में मोबाइल आहे, जेके फ्री ऑफ माना उनखे यूज़ करे सघंदा। पहिरियां जेका मूं ठाही हुई उहा ॿारनि जे लाइ हुई, ॿारनि खे एक्सेस न आहे मोबाइल जे लाइ, आहे लिमिटेड आहे। त उन्हनि ते बि मूंखे ॾाढी ज़बरदस्त मोट मिली। मूं सिंधी राइटिंग जी पहिरीं ऐप ठाही हुई, जेका तव्हां हथ सां स्लेट जीअं हूंदी आहे, स्लेट टाइप हुई, उन में तव्हां लिखी सघो था। ऐं उन खां पोइ वरी मूं जॾहिं मां पंहिंजे भाउ जे लाइ किताबनि जे लाइ वियुसि, त मूंखे सिर्फ़ु 12 किताब मिलियो मार्केट में, ॿिया किताब बि अवेलेबल न हुआ। त पोइ वरी कोशिशि सां मूं उहे किताब हथु कया। मूंखे जेका परेशानी थिए पई त ॿाहिराड़ी जे ॿियनि माण्हुनि खे केतिरी मिली। त पोइ मूं सॼो सिलेबस फर्स्ट क्लास जो, उन जो नालो आहे सिंधी टेक्स्ट बुक्स सिंधी, सिंधी टेक्स्ट क्लास 1 टेक्स्ट बुक्स सिंधी। त उन में हू समूरा पहिरें क्लास जा किताब तव्हांखे मिलंदा। त मूं इहा ठाही। अच्छा, हिन एप्स में कहिड़ी 12 ॿोलियूं त आहिनि, पर हाल तव्हां थोरो ॿुधायो त कहिड़ी ॿोली आहे? सिंधी ॿोली आहे, बुनियादी ॿोली लैंग्वेज जेका बेस लैंग्वेज आहे उहा सिंधी आहे। उन मां वरी तव्हां जॾहिं क्लिक कंदो त उन में पूरो मेन्यू अची वेंदो। उन में इंग्लिश आहे, जर्मन आहे, हिंदी आहे, अरबी आहे, चीनी आहे, जापानी आहे, ऐं कोरियन रशियन आहे, ऐं पोर्चुगीज़ आहे, स्पेनिश आहे, ईअं मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि। सही। तक़रीबन 3000 लफ़्ज़ आहिनि इन में जेके आम यूज़ेज में अचनि था। जेका हिकिड़ी टीचर आहिनि, इंग्लिश टीचर्स जेके रिसर्च जे बुनियाद ते 3000 लफ़्ज़ आहिनि। त उन्हनि में 3000 लफ़्ज़नि जा आवाज़ आहिनि, उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि। मिसाल अखि जी तस्वीर अचे थी, हेठां ब्लैंक आहे, 4 ऑप्शन्स आहिनि, हीअ छा आहे, अखि आहे, कन आहे, पोइ तव्हां हुनखे क्लिक कंदो त कन अची वेंदो। ऐं उन में 4 सेक्शन्स आहिनि। तक़रीबन 14 कैटेगरीज़ आहिनि आम जेके असांजी ज़िंदगी में अचनि थियूं। मिसाल हॉस्पिटल आहे, स्कूल आहे, ऐं जेको थिएटर आहे या शॉपिंग आहे। त 14 कैटेगरीज़ आहिनि। हर कैटेगरी में वरी 5-7 सब कैटेगरीज़ आहिनि। त उन में वरी जेको आहे सो 25 वर्ड्स आहिनि, उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि, उन्हनि जा आवाज़ आहिनि। अच्छा, हाणे सोली सिंधी में आऊं अव्हांखे सम्झणु चाहियां, ॿिया बि दोस्त हुनजे आहिनि। मूंखे मिसाल स्पेनिश आहे, जैपनीज़ आहे, इहो जेके सिखण जो शौक़ु आहे, इहा ऐप मुंहिंजी कीअं मदद करे सघे थी? हा, मां ईअं चाहींदुसि त तव्हां हुनखे मिसाल ऐप इंस्टॉल कंदो ऐं तव्हांखे मिसाल चाइनीज़। हिन ऐप जो नालो छा आहे? लर्न इंग्लिश इन सिंधी। लर्न इंग्लिश इन सिंधी। मूं बेसिकली सभिनि खे क्रेज़ हूंदो आहे इंग्लिश जो, हीअ असां हुन में प्लस इंग्लिश में वेंदा हुन ख़बर पवंदी त ॿियूं कहिड़ियूं। बेसिकली कीबोर्ड्स इंग्लिश जो आहे न सभिनी वटि, त चीनी जो या सिंधी जो आहे, पर उहो न। त अहिड़े हिसाब सां तव्हां मिसाल सिखी सघो था। तव्हां ऐप इंस्टॉल कंदो, पोइ तव्हांखे मिसाल अरबी सिखणी आहे त तव्हां हुनखे मथां आहे मेन्यू, हुनखे अरबी क्लिक कंदो त हेठां सिंधी हूंदी, मथां वरी अरबी लिखी पई हूंदी। मिसाल अखि खे छा चइबो आहे अरबी में, उन में उहो लिखियो पियो हूंदो। उनखे तव्हां क्लिक कंदो त वॉइस ईंदो। इंग्लिश मिसाल तव्हां करणु चाहियो था, लर्न करणु चाहियो था, त इंग्लिश अची वेंदो। उन में इंग्लिश लिखियो पियो हूंदो। त मिसाल हथ खे छा चइबो आहे, स्कूल वग़ैरह, ईअं मुख़्तलिफ़ 3000 लफ़्ज़ आहिनि। अच्छा, उन में मतिलबु उहे जेके ॿोलियूं ॿियूं आहिनि, रशियन, पोर्चुगीज़, उन्हनि जा बि तलफ़ुज़ एक्सेंट वग़ैरह बि आहिनि। उन्हनि जा आवाज़ ते मां कमु कयां पियो ऐड करण में। बेसिक फ़िलहाल असां इंग्लिश आवाज़ ऐड कया आहिनि उन में। ओके, जी।
पोइ इहे ॿोलियूं अव्हांखे ईंदियूं हुयूं या ज़ाहिर आहे इहे एतिरियूं ॿोलियूं या अव्हां कंहिंखां मदद हासिल कई, कीअं इहो कमु कयो? मां सवेरे ॿुधायो, मुंहिंजो चाची गूगल या चाचो गूगल चइजे जंहिंखे, उन्हनि वॾो कमु करे छॾियो आहे। त उन्हनि जो आहे 100 जेका प्लस जेके लैंग्वेज ट्रांसलेशन जूं, बाक़ी त लफ़्ज़ हुन में एड आहिनि। चयो प्लेटफॉर्म ठहियलु आहे, मुंहिंजो न आहे ठहियलु, उन्हनि जो ठहियलु आहे। मूं सिर्फ़ु हुन में सिंधी खे तर्जुमो एड करियो आहे। उन मां मूं सिंधी जे लाइ ट्रांसलेशन जी मदद वरिती आहे। ऑक्सफोर्ड सिंधी डिक्शनरी आहे जेका, उन मां ट्रांसलेशन जी मदद वरिती आहे। ऑनलाइन ट्रांसलेशन मदद वरिती आहे। अच्छा, नंढे हूंदे कॾहिं सोचियो त अहिड़े क़िस्म जा ऐप ठाहींदो अवां, या कॾहिं ईअं नंढे हूंदे त ॿार जो उहा ॾाढी इंट्रस्टिंग आहे, उहा असां उन ते ज़रूरु ईंदासीं। पर आउं अव्हां खां जेकर इहो सम्झणु चाहियां त हींअर स्टेटस छा आहे अव्हांजी हिन ऐप जो? जीअं शुरूआति में जॾहिं हीअ अव्हां अपलोड फर्स्ट डे ते मूं लॉन्च कई, मूं 1 जनवरी ते शायदि। हा, 1 जनवरी ते 3 दिसंबर ते मूं सबमिट कई हुई। उन्हनि मुंहिंजी 1 जनवरी ते अप्रूव करे छॾी। ऐं नंबर 1 ते पहिरें ॾींहुं मूं शेयर कई। मूंखां अॻु में 2-3 दोस्तनि जूं एप्स हुयूं सिंधी में ई, जीअं अंग्रेज़ी, पर उन्हनि जो सिर्फ़ु अंग्रेज़ी हो, अंग्रेज़ी सिखो त ॿियूं ॿोलियूं न। त पोइ वरी उहे हुयूं, उन में मूं जीअं ई शेयर कई त दोस्तनि ॾाढो लाइक कयो। लाइक करण खां पोइ वरी हिकिड़ी 2 न्यूज़ बि मुंहिंजियूं अची वियूं ऐं ॾाढो माण्हुनि पसंदि कयो। त फर्स्ट डे ते ई मुंहिंजो जेको आहे 5 नंबर ते अची वई एजुकेशन कैटेगरी में, ऐं ट्रेंडिंग में चइबो आहे हुनखे, जेको घणे खां घणो यूज़ेज थियो, ट्रेंडिंग में अची वई। 3 जेको आहे सो 5 नंबर ते आई। उन खां पोइ वरी 4-5 ॾींहं ताईं मुंहिंजी फर्स्ट ते अची वई। जीअं घणे खां घणो यूज़ेज थियो, माण्हुनि जो रीच थियो, ऐं एतिरे क़दुरु जो मूंखे ख़बर ई न हुई, माण्हू मां सुञाणे ई न पियो, उन्हनि माण्हुनि बि शेयर कई मुंहिंजी ऐं सपोर्ट कई। मुख़्तलिफ़ वॾा नाला आहिनि, त तमामु घणो यूज़ेज सां उहा 1 नंबर ते अची। हाणे ग्लोबली केर बि सर्च कंदो लर्न इंग्लिश इन सिंधी, त उहो तव्हां मिसाल हींअर ताईं मुंहिंजे जेके हिन ऐप जे ज़रिए हिंदुस्तान में माण्हू पढ़नि पिया। सिंध में पाकिस्तान त 1 नंबर ते आहे, उनजे यूज़र्स में हिंदुस्तान 2nd नंबर ते आहे, सऊदी अरब आहे, सॼी दुनिया मां, कैनेडा मां, ऑस्ट्रेलिया मां माण्हू यूज़ कंदा। ऐं इहा ऐप ई आहे जंहिं अव्हांजी असां सां बि मुलाक़ात कराई ऐं ज़ाहिर अव्हांजो हिकिड़ो कमु आहे। ऐं असांजी बि हिन प्लेटफॉर्म जे थ्रू कोशिशि इहा रही आहे त जेको यंग टैलेंट आहे, जेको रियल टैलेंट आहे, जेको कमु करे थो पियो, उनखे मौक़ो ॾिजे। ऐं अली हसन मल्हा साहिब सां मूं राब्तो कयो अव्हांजे लाइ, पोइ पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। सो ही अव्हांजो शायदि पहिरियों इंटरव्यू आहे। कीअं मुंहिंजी ज़िंदगी जो ही पहिरियों टीवी इंटरव्यू आहे। मां ॾाढो ख़ुशि आहियां। मूंखे पहिरियों एज़ाज़ धरती टीवी तां मूंखे मिलियो आहे ऐं तव्हां मौजूदु आहियो। अच्छा, अगरि जेकॾहिं केरु ई ऐप जेको आहे ठाहिणु सिखणु चाहे थो, छो त तव्हांजो बि कंहिं न कंहिं मदद कई हूंदी, कंहिं उस्ताद, अगरि तव्हां खां केरु सिखणु चाहे थो त पोइ छा करणु घुरिजे? छा जो मां जॾहिं प्राइमरी में पटी खणी वियोसि, बाबा मूंखे वठी वियो, त मुंहिंजी साईं अली हसन सां मुलाक़ात थी, हुननि मुंहिंजो नालो दर्ज कयो। त पोइ जॾहिं मां ऐप जे हिन आयसि सिलसिले में, त मूंखे टीचर साईं चयो त तव्हांखे कंहिंखां मदद न आहे वठणी, सिर्फ़ु यूट्यूब ऐं गूगल आहे। त गूगल में यूट्यूब में एतिरो त मवाद पियो आहे, तव्हां सुठे खां सुठी गेम ठाहे सघो था, सुठे खां सुठी ऐप ठाहे सघो था। मुंहिंजो सॼे जो सॼो, मां कंहिं वॾे इदारे में न आहियां पढ़ियो, यूनिवर्सिटी में या किथे न आहियां, मां सॼो हितां सिखियो आहियां। वाह। अच्छा, हाणे उन ते अची वञे जेको अव्हांजी जेका नाज़िन बहार लॻारी, माशाल्लाह नालो ई आहे बहार, त दिलि बाग़ बहार थी वञे थी। पर हिन जी जेका स्टोरी आहे ओरिजिनल, उहा ॾाढी हिकिड़ी महिनत वारी आहे, ॾुखाईंदड़ असीं न चवंदासीं, पर स्ट्रगल ते मबनी आहे। ऐं प्रोग्राम खां पहिरियां असांजी ॻाल्हि ॿोल थी पए, ऐं यकीनन खोड़ सिंध जा माण्हू आहिनि जिन खे ख़बर ई न आहे त बहार लॻारी जो पस मंज़र छा आहे, उनजी एजुकेशन छा आहे, कहिड़नि मरहलनि मां गुज़री करे हू हिते पहुतो आहे। ऐं हीउ ॿुधाइण जो सबबु इहो आहे त ॿियनि माण्हुनि खे हुनजो उत्साह मिलंदो। त बहार तीअं जाफ़र लॻारी ॻोठ सां मुंहिंजो तालुक़ु आहे। अव्हां ॿुधाए पियो त 2 साल अव्हांजी एज हुई ऐं उतां खां पोइ मां जामशोरे शिफ्ट थिया। पंहिंजे ख़ानदानी पस मंज़र जे हवाले सां एजुकेशन जो जेको अव्हांजो पस मंज़र आहे, उहो बि असांजे नाज़रीन खे ज़रूरु शेयर कयो जेकॾहिं चाहियो त। महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। मुंहिंजो बेसिकली मुंहिंजो ॻोठु जाफ़र ख़ान लॻारी आहे। बाबा मुंहिंजो हारी हुयो, ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त ॾाॾा बाबा जी डेथ थी वई। बाबा शायदि 5-6 साल जो हुयो, त उहो उते जा ज़मीनदार हुआ, असांजा माइट बि हुआ, उन्हनि जे हवाले करे वियो हिननि खे कजो। पोइ वरी उहे जीअं वॾा थिया त हार पोइ शुरू कयूं ॿनिनि जो, पर जीअं रिवायती तौर ते वॾेरनि जूं हूंदियूं आहिनि नाइंसाफ़ियूं, त ईअं हुयूं। पोइ बाबा हार पोइ छॾे करे वरी मालवंद माण्हू थी वियो, मेंहूं ढगियूं बकरियूं चारियूं। पोइ वरी मेहार चइबो, बाबा खे चवंदा मेहार। त बाबा साईं जो नालो महरम ख़ान लॻारी। सो मेहार करे चवंदा हुआ, नालो बि कोन वठंदा हुआ एतिरो माना। त पोइ वरी डॉक्टर बलोच, नबी बख़्श बलोच साहिबु जेको असां हुनजे ॻोठ जा आहियूं, या उहो असांजो माइट बि आहे, त उनजो फर्ज़ंद आहे मरहूम डॉक्टर शरीफ़ लॻारी। बाबा खे पोइ उन जॉब ॾिनी, उते जीअं डायरेक्टर हेल्थ थियो। पोइ वरी उन्हनि चयो माली जी पोस्ट आहे वेकेंट, पोइ वरी बाबा हार पे जे हिसाब सां उनखे माली करे रखियो वियो उते।
त 2 साल जो मां शायदि हुअसि हुते, त असां हिते शिफ्ट थी वियासीं त जामशोरे में। पोइ 5वीं क्लास में मां सैदाबाद में वियुसि, साईं अली हसन मला वटि पटी खणी हुते पढ़ंदो हुउसि। बाबा जेको आहे सो उते बि पंहिंजो जामशोरे में बि माल जो मेहन जो वाड़ो रखियो ऐं उते खीर खपाईंदा हुआसीं, लस्सी वग़ैरह। त पोइ उन मां छेणा वग़ैरह असां खपाईंदा हुआसीं, माफ़ु कजो। पहिरें क्लास में बि मां पढ़ंदो हुउसि, सैदाबाद पंधु वेंदा हुआसीं, जबलू इलाइक़ो वेंदा हुआसीं हुतां। पोइ मुंहिंजो वॾो भाउ मूंखां, उहो मूंसां गॾु पढ़ंदो, उहो प्राइमरी पढ़ी सघियो, हुन खां मथे न पढ़ियो। पोइ वरी बाबा चयो त किथे वञी कमु कर, पोइ वरी होटल ते वञी किथे कमु कयईं, फाटक ते, जामशोर फाटक ते। त पोइ वरी जून जुलाई जूं जीअं मोकलियूं थींदियूं आहिनि, असां मां वरी छेणा खणी वेंदो हुउसि हुते, मुख़्तलिफ़ होटलनि ते खपाईंदो हुउसि बोरी भरे। त भाउ कमु कंदो हुओ, हुनखे चई ॿी बि आहे त कमु छोकिरो खपे, पोइ वरी मूंखे बि उते रखियईं। त उते जेको आहे उन होटल जे भरिसां हिकिड़ो कैफ़े हूंदो हो, टावर कैफ़े नाले सां, इंटरनेट कैफ़े हो। उन में साईं अरशद भट्टी साहिबु आहे ऐं मंसूर राजपर साहिबु। हींअर त मुंहिंजी हुननि सां मुलाक़ात न आहे त किथे आहिनि, किथे घुमाइनि, उहो 12 जो ज़मानो हुयो। त उते उन्हनि मूंखे होटल ते मां कमु करण जे करे मूंखे चयो तोखे 20 रुपया ॾियूं था, महिरबानी करे अॼु हमरा असांजो न आयो, तव्हां हिते कपिड़ो वग़ैरह, हा कपिड़ो वरी झाड़ू वारा ॾेई वञो। त मां पोइ ईअं हिकिड़े दफ़ा वियुसि, पोइ वरी हुन 2-3 दफ़ा ईअं मूंखे घुराए, पोइ वरी हुननि मूंखे चयो त हाणे रोज़ानो असां वटि अची हिते कमु कंदो, होटल ते वेंदो कर, बाक़ी 2 कलाक जो हिते। त पोइ अॻिते हली वरी ईअं थियो, मां हुन ज़माने में 7वीं क्लास में शायदि 6 में पढ़ंदो। अच्छा, पढ़ाई बि कयो पिया होटल ते, कैफ़े ते कमु बि कयासीं, बकरियूं बि चारींदा हुआसीं। पोइ ईअं करे पढ़ाई कईसीं, पोइ वरी होटल ते, वरी प्लस में 7वीं क्लास में वरी कैफ़े बि हो, कैफ़े ते कमु कंदो हुउसि। पोइ वरी उन जेको आहे अरशद भट्टी साहिबु असांजो, उन मूंखे विंडो करणु सेखारी, 98 विंडो कंदा हुआसीं उन ज़माने में। पोइ वरी सॼो कमु कंदा हुआसीं। पोइ ईअं मां कंप्यूटर सां सलाड़जी वियुसि। पोइ उन ज़माने में साईं अली हसन मला खे हिकिड़ो प्रोजेक्ट मिलियो, अदबी बोर्ड जो, वेबसाइट जो, जंहिं ज़माने में साईं अली हसन वटि पंहिंजो कंप्यूटर बि न हुयो ऐं कंप्यूटर वठणु हिकिड़ो ख़्वाबु हुयो। मुंहिंजे पूरे असांजे मैट्रिक क्लास जे सर्किल में कंहिं वटि कंप्यूटर न हो। असांजो हिकिड़ो शागिर्दु हो, वठी आयो, बसि ईअं हिकिड़ो माना हिकिड़ो हले छा असां आसमान तां शायदि को तारो लाहे आया आहियूं, ईअं असां हुन वठी आयो, त वरी असां वियासीं। त ईअं मां हुन कैफ़े ते कमु कंदो हुउसि। पोइ साईं मूंखे सेखारी HTML बेसिकली, चई HTML ईअं थींदी आहे। पोइ वरी मूंखे चई थी गूगल आहे, यूट्यूब आहे, हिन ते कमु कंदा रहो। यूट्यूब त पोइ ख़ैर लॉन्च थी, पर गूगल ते रिसर्च। पोइ मूं वेबसाइट ठाहिणु शुरू कयूं, मुख़्तलिफ़ ब्लॉग्स ठाहिया। पोइ ईअं मां पंहिंजो IT में अची वियुसि। कंहिं यूनिवर्सिटी में मां बदकिस्मती सां न पढ़ी सघियुसि, पर उन खां वॾो कमु कयो था। इहे यूनिवर्सिटियूं हाणे अवां जी मां फ़ाइदो वठंदियूं। सो अञा अवां खां अवां जे इन पस मंज़र ते ॻाल्हाईंदासीं। काफ़ी इंट्रस्टिंग आहे, काफ़ी उत्साहींदड़ आहे। सो पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं, अवां जे कम ते बि ॻाल्हाईंदासीं। पर बहरहाल बहार लगाड़ी साहब ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, पर ब्रेक जो टाइम थियो आहे, वी वटि साइन टाइम थियो आहे। नंढी शॉट ब्रेक जो वापसि वठी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं। बहार लगाड़ी साहब असां सां गॾु आहिनि। बहार लगाड़ी साहब, फ्यूचर में का ॿिया एप्स ठाहिण जी का प्लानिंग आहे अव्हां जी? बिल्कुलु आहे, असां पुरजोश आहियूं हुन हवाले सां। अञा बि असां पंहिंजी क़ौम जो, पंहिंजी ॿोली जो कमु कयूं, जेके बि इंटरनेशनल कॉम्पिटिशन्स आहिनि उन्हनि सां गॾु बियूं। सही। अच्छा, ऐं थोरो पस मंज़र फैमिली ते ज़रूरु ईंदुसि। अवां पाण में केतिरा भेण भाइर आहियो? ज़ाती इन्फॉर्मेशन जे करे अवां शेयर करणु चाहियो ऐं ॿियनि खे इंट्रस्ट आहे हाणे, या जॾहिं अव्हांखे एतिरी माशाल्लाह सुञाणप मिली, अख़बारुनि में अवांजूं ख़बरूं छपियूं, तस्वीरूं छपियूं, अॼु अवांजो इंटरव्यू पियो हले, सो कीअं उन्हनि खे बि ख़ुशी थींदी हूंदी, उत्साह? मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई जॾहिं हिकु न्यूज़ हली मुंहिंजी मुख़्तलिफ़ शयुनि ते, या हीअ अॼु मुंहिंजो इंटरव्यू हले पियो। मूंखे जेके माण्हू छॾे विया हुआ या जिन्हनि सां कॉन्टेक्ट न हो, उहे समूरा मूंखे अप्रोच कनि पिया, या इन्हनि खे ईअं चइजे जेके मूंखे लावारिस करे विया त ही लातालुक छॾे विया हुआ, अॼु उहे सभु मुंहिंजा मालिक थियनि पिया, वारसी या ओनरशिप कनि पिया। हीअ असांजो दोस्त आहे, हीअ ॿार असांजो दोस्त आहे, पिक रखंदा हूंदा फेसबुक ते, किथां नंबर हथ करे मूंखे कॉल कनि पिया। कहिड़ी ख़ुशी, तमामु वॾो उत्साह आहे मुंहिंजे लाइ, वॾी ख़ुशी आहे त मां पंहिंजी क़ौम जो कमु कयां पियो। हर को मूंखे इज़त ॾिए पियो, मान ॾिए पियो, ऐं हिकिड़ो ज़मानो हो असां खां केर बि कोन पियो सुञाणे। अच्छा, टोटल तालीम ते जेकॾहिं अचो त 7 ताईं तव्हां ॿुधायो, पोइ सफ़र केसि ताईं जारी? 7 खां पोइ मां मैट्रिक ताईं पढ़ियुसि, इहो ई सॼो सिलसिलो हलंदो रहियो। उन खां पोइ वरी 11-12 मां हिन इंटरनेट कैफ़े ते, पोइ मां ॿिए पासे न वियुसि, पोइ मां हिन इंटरनेट कैफ़े ते कमु कंदो रहियुसि। पोइ ईअं ई मां पंहिंजो डेवलप थियुसि। उन खां पोइ वरी मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जंहिंमें मां पंहिंजो ख़िदमतूं ॾिनियूं, ऐं ईअं ई पोइ मां जॾहिं एंड्रॉइड जेको आहे सो लॉन्च थियो, असां पहिरीं ऐप ठाहीसीं 12 किताब वारी। त एतिरे क़दुरु जो असां नओं एंड्रॉइड लॉन्च थियो, असां ऐप ठाहीसीं, असां डिवाइस न हुजे जो असां हुनखे
चेक कयूं ऐं वरी सिस्टम बि एॾो पावरफुल न हुजे त उन ते एम्यूलेटर हले या जेको वर्चुअल डिवाइस आहे उहो हले। असां ठाहे करे हफ़्तो खनि उन ते वेट कंदा रहियासीं को दोस्त अचे जो असांखे ॾिए। ऐं असांजे सर्किल में कंहिं वटि बि एंड्रॉइड फ़ोन ई न हुयो। पोइ हिकिड़ो चाइना मां दोस्त आयो जेको जंहिं वटि टैबलेट हो, मोबाइल न हो, टैबलेट हो, पोइ असां उहो खणी आयो, पोइ हुनखे इनवाइट कयो, पोइ उन में असां पंहिंजो ऐप ॾिठोसीं, हालांकि असां ऐप ठाहे छॾियोसीं। त अहिड़े हिसाब सां इन्हनि मरहलनि सां असां गुज़रियासीं। पोइ मूं पंहिंजी फस्ट ऐप जेका आहे ठाही आहे सिंधी राइटिंग वारी, जंहिंमें तमामु घणी मोट मिली मूंखे। ऐं ॾिसो हिकिड़ो हीअ आहे तव्हां ऐप जो कमु कयो था, उन खां अलावा हू तव्हांखे उन में तव्हांखे फाइनेंशियल सपोर्ट बि कनि था। 60-40 जे उन पार्टनरशिप ते तव्हांखे ॾियनि था। त मां उन में असां कमु बि कयूं था, उन मां असां अलहमदुलिल्लाह पंहिंजो घर बि हलायूं था। माशाअल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, गॾो गॾु ॾिसो सिंध में IT जे साइंस एंड टेक्नोलॉजी जी वज़ारत बि आहे ऐं अव्हां जी हिन ऐप खे लॉन्च थिए बि मुंहिंजे ख़्याल में 16-17 ॾींहं त अॼु थी विया आहिनि। पोइ उन्हनि मंझां सरकारी कंहिं कामोरे कंहिं अमलदार हींअर ताईं का ख़बर पढ़ी अव्हां सां को राब्तो कयो? खोड़ इदारा आहिनि जिन्हनि जेके कमु कनि था पर शायदि सुतल आहिनि या हुननि जे कननि ते असांजी ख़बर न पहुती आहे, जो तव्हां ताईं पहुती आहे हुननि ताईं न पहुती आहे। बहरहाल कंहिं असां सां अहिड़ो कॉन्टेक्ट न कयो आहे। तव्हां कयो आहे, ॿियनि दोस्तनि कयो आहे, हुननि सां मीटिंग आहे, बाक़ी ऑफिशियली का बि गवर्नमेंट ऐं जन इदारनि जो इहो कमु आहे IT सेक्टर में जेके कमु था कनि, ख़ासि तौर ते सरकारी जेके इदारा आहिनि त उन्हनि खे त घुर्जे त मिसाल जामशोरे में ई खोड़ इदारा आहिनि, हैदराबाद में खोड़ आहिनि, असांजा पंहिंजा पर्सनल कॉन्टेक्ट्स आहिनि उते। बहरहाल पोइ बि उन्हनि जे तरफ़ां का ख़ासि मोट न आई आहे। अच्छा, उहो न अचण जो सबबु छा था सम्झो? न अचण जो सबबु इहो आहे त हिकु हटी क़ाइमु कजे, त असांजी हुजे गिरफ़्त हुजे या असांजा ई जेके माण्हू अॻियां अचनि। या मिसाल जीअं जावेद सोलंकी साहिबु कमु कयो ऐं इहो एॾो वॾो कमु हुयो जेको घणे अरसे खां वठी मुख़्तलिफ़ धुरियूं क्लेम करे रहियूं हुयूं, असां पिया कयूं, असां गूगल में ई कयूं पिया। हाणे हिकिड़ी लोकेशन जेका आहे गूगल मैप में एड करण लाइ, उहो हमरा जेको आहे सो पंहिंजो किरायो तव्हां खां वठंदो हुयो, गाॾी वठंदो हुओ, पोइ लंच कंदो, पोइ होसी ताईं वेंदो हुओ, पोइ उतां वञी उहो लोकेशन लॻाईंदो। त ॾिसो असां कमु कयूं पिया, तव्हांजी लोकेशन मूं एड कई आहे। त एतिरे हद ताईं उहा उनखे छा चइजे, ब्लैकमेलिंग चइजे या जेको बि चइजे, त उहो एतिरे हद ताईं जॾहिं पर गूगल ऑफिशियली अनाउंस कयो त ही माण्हू असां वटि कमु कनि था, उन्हनि पंहिंजो लीडर बोर्ड लॉन्च कयो, जंहिंमें असांजो जावेद सोलंकी साहिबु टॉप ते हुयो, या असांजा ॿिया 2-3 सिंधी आहिनि, 4-5 सिंधी आहिनि जेके टॉप ते आहिनि। त ईअं त हर को क्लेम करे थो, ख़बर न आहे त हुननि जो छा आहे जेको आहे मक़सदु छा आहे, माण्हुनि खे छो था अॻियां नथा आणणु ॾियनि, हालांकि जाम माण्हू आहिनि कमु करण लाइ। अच्छा, त अव्हां जे सर्किल में जीअं कुझु मोहसिननि जा नाला खणो पिया, साईं अली हसन मल्हा साहिबु थी वियो, जावेद सोलंकी साहिबु थी वियो, ॿिया कहिड़ा अहिड़ा दोस्त आहिनि अव्हां जा जेके सपोर्ट पिया कनि टेक्निकल फील्ड में? अव्हां जी टेक्निकल फील्ड में ईअं आहे जो असांजो हिकिड़ो पहिरियां साईं अली हसन हिकिड़ो हुयो जामशोरे में, पोइ वरी हुन सां गॾु मां बि थोरो कमु करणु शुरू कयो, पोइ वरी जावेद साहिबु अची वियो, हींअर हिकिड़ो असांजो दोस्त आहे अब्दुल गफ़ूर बिरोही साहिबु, उहो आहे, उहो बि कमु करे पियो, ऐं मुमताज़ भौर साहिबु आहे। ईअं मुख़्तलिफ़ नौजवान आहिनि जेके कमु कनि पिया। ऐं इन खां अलावा इहे त सिर्फ़ु असां ऐप्स ते कमु कयूं पिया, ॿिया जेके नौजवान आहिनि यूट्यूब ते कमु कनि था, जेके टेक्निकल प्रोग्रामिंग नथी अचे। मिसाल 7-8 क्लास जो शायदि हाणे 9-10 में पहुची वियो हुजे, उन ज़माने में 7 क्लास जो दादू जो जेको नौजवान राधण जो हुयो, राधण जो जेको मां काल ॾिठो 3,30,000 हुनजा फॉलोवर्स आहिनि, ऐं उहो गेमूं जेको सेखारे थो। त ईअं मुख़्तलिफ़ माण्हू कमु कनि था असांजा नौजवान, पैसो बि कमाइनि था। तव्हांखे नथो लॻे त अव्हांखे बि यूट्यूब ते चैनल ठाहे करे ऐं एप्स खे सेखारणु घुरिजे? मुख़्तलिफ़ पासा आहिनि, जेको दोस्त जिते कमु करणु चाहे, मां एप्स खे पंहिंजो तरजीह ॾिनी आहे। मां प्लस में 3D गेम डेवलपमेंट जो बि मां कमु कयां पियो। मां हींअर रिसेंटली कुझु हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो आहे, बल्कि उहो अंडर अञा लॉन्च न थियो आहे, उहो आहे 3D सिंधोलॉजी। 3D सिंधोलॉजी ते माना तव्हां वञो था फिज़िकली, उहो तव्हां मोबाइल ते वञो, वर्चुअल जेको VR बॉक्स आहे पायो, तव्हां उन में मौजूदु आहियो ऐं तव्हां सिंधोलॉजी विज़िट कयो पिया। त फ्यूचर में जीअं तानिया बि खां पुछो त अञा वधीक अव्हांजो छा करण जो इरादो आहे? मुंहिंजो तमामु घणा प्लान्स आहिनि। मां हींअर चाहियां थो त जीअं 3D हींअर त एप्स आहिनि, एप्स खां हाणे जेके अचनि पियूं टेक्नोलॉजी अचे पई 3D जे ज़रिए ईज़ीली माण्हू सिखी सघे थो, ॿार सिखी सघंदा। मुंहिंजो बेसिकली आहे एजुकेशन ते कमु कजे। मुंहिंजूं जेके 5 एप्स आहिनि, मिसाल सिंधी राइटिंग आहे, उन खां पोइ अल्फ़ाबेट सिंधी टेक्स्ट बुक्स आहिनि, उन खां पोइ IQ टेस्ट आहे, ऐं ॿियो ही लर्न इंग्लिश इन सिंधी। इहे 4-5 मुंहिंजो एप्स आहिनि। मुंहिंजो एजुकेशन ते मां चाहियां थो त एजुकेशन ते कजे, त 3D जो जेको मां चाहियां थो त गेम जे ज़रिए ॿार सिखनि, गेम बि प्ले कनि
ऐं उन में मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जी एजुकेशन ते बि कमु थिए। अच्छा बिल्कुलु तव्हां सही चयो गेम जे हवाले सां बि तव्हां ही ठाहो था ऐप पर हाल जेकी तारीख़ी शयूं आहिनि मूंखे नथो लॻे त हुननि खे बि थोरो सपोर्ट करणु घुरिजे। हा तारीख़ी शयुनि जे हवाले सां 3D में तमामु घणो कमु थी सघे थो। जीअं मूं 3D सिंधोलॉजी ठाही आहे या उनजो मां ठाहियो आहे त मां चाहियां थो त उन ते इन्वेस्टमेंट आहे उन ते खोड़ सारो कमु थियणु घुरिजे के इदारा सहकार कनि त मां मकली जेको आहे सॼे जो सॼो मां तव्हांखे 3D में ठाहे ॾेई सघां थो या मोइन जो दड़ो आहे ऐं उन दर मां जीअं हिंदुस्तान वारनि फिल्म ठाही आहे उन ते ईअं हिकिड़ो जो रियल स्ट्रक्चर तव्हांजो मौजूदु हूंदो उन में तव्हां VR पाए उन ज़माने जे उन सॼे माहौल में तव्हां ॾिसी सघो था। ऐं हुन में गॾो गॾु लिखियल बि हुजे त कहिड़े सन कॾहिं हा उहो सॼी इंफॉर्मेशन हूंदी तव्हां फिज़िकली उन में एग्ज़िस्ट कंदव मौजूदु हूंदो। त उन सां रिलेटेड ही जेके असांजो वज़ारतूं आहिनि खाता आहिनि ॿिया उहे दवाऊं उतां बि अचनि थियूं उते कहिड़ो कमु पियो थिए उन्हनि सिर्फ़ु इहे हुकूमत हलाइण जा ठीका खयां आहिनि या उन्हनि खे माना 2-3 रुपया हड़प करणा आहिनि। कंहिं बि टैलेंटेड माण्हू खे या पंहिंजे क़ौम जे लाइ कमु नाहे करिणो जेकॾहिं को करे थो त उनखे बि ईअं माना जहिड़ो तव्हां सुता पिया आहियो का छा पियो थिए दुनिया में का ख़बर नाहे त अहिड़े हिसाब सां हुननि खे अॻियां अचणु घुरिजे उन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे। मूंखां मां आहियां या ॿिया खोड़ नौजवान असां वटि पूरी लिस्ट आहे नौजवाननि जी जेके तव्हां कमु कनि पिया त उन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे। इहे सभु कुझु ऐप ठाहिणु हुजे या 3D ते कमु करणु इन में छा एतिरा पैसा लॻनि था या पैसा सीड़प खपे? ॾिसो एॾी सीड़प जी आहे बि सही या न आहे इन हवाले सां जो तव्हांखे बेसिक इंटरनेट कनेक्शन त खपे। बिल्कुलु असांजे ॿारनि में हलिया वञो तव्हां वटि मोबाइलिंग जा हिननि जा सिग्नल ई न हूंदा त असां जेकॾहिं वठूं इंटरनेट किथां अचे। हालांकि गवर्नमेंट खे आहे त तव्हां हुनखे PTCL प्रोवाइड कयो। हाणे मुंहिंजे पाड़े में मुंहिंजे घर कनेक्शन लॻल हो PTCL जो जेको 4-5 सालनि खां डिस्कनेक्टेड आहे छो जो रोड ठहियो हाणे उहो ख़तमु थी वियो त ॿियनि जी छा सूरत हाल उन खां अलावा कंप्यूटर आहिनि उन जा सिस्टम्स आहिनि ऑनलाइन लाइसेंस आहिनि त बेसिक शयूं घटि में घटि हुजणु घुरिजनि। सवेरे मां किथे प्रेज़ेंटेशन हुई असांजे इन हवाले सां इन ऐप सां त मूं पंहिंजो कंप्यूटर लैपटॉप कढियो ऐं उहो ऑन ई हो लैपटॉप मूं खोलियो उहो ऑन ई हो ऐं वरी मूं पोइ हुनखे क्लोज़ करे छॾियो त मूंखे दोस्त चयो त हिनखे शट डाउन छो नथो करी त मुंहिंजो हुनजो बटण ख़राबु थी वियो आहे त उहो मां ऑन कीअं करे सघंदुसि। सही सही त अहिड़े हिसाब सां खोड़ प्रॉब्लम्स आहिनि पर असां पंहिंजे हुन जदोजहद खे छॾियो न आहे जुस्तजू उहे कमु कयूं पिया। अच्छा इन समूरे ही जेको कुझु हाणे कयो पिया था माशाल्लाह हुन में केतिरी अर्निंग एतिरी थिए थी जो माण्हू पंहिंजो घर हलाए वञे या पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे? हा घर हलाए वञे या उन सां ईअं आहे मिसाल मां शुरूआति कई आहे मां एतिरो त नथो कमायां पर पोइ $200-250 ताईं मां कमाए थो वञा पर मुंहिंजे ई भरिसां जावेद सोलंकी साहिबु आहे जावेद अमन सोलंकी साहिबु जेके मां सम्झां थो ऑन द रिकॉर्ड मां तव्हांखे ॿुधायां थो जेके 17-18 ग्रेड जा ऑफिसर आहिनि शायदि हू 17-18 जेतिरो कमाए सघे पियो कमाए वॾी फील्ड आहे वॾी मार्केट आहे माण्हू कमाइनि था या हू जेको 10 क्लास जो तव्हांखे ॿुधायां यूट्यूबर उहो बि $400-500 आराम सां कमाए थो मैट्रिक क्लास जो आहे ऐं हुनजी का वॾी तालीम न आहे। माशाल्लाह उनजो ज़िक्र मुंहिंजे ख़्याल में अली हसन मल्हा साहिब बि कयो हो जॾहिं विच में असां। अच्छा बाबा सेवा जा हयात आहिनि? वालिद साहिब जी डेथ थी वई 2017 में। अच्छा नंढे हूंदे बाबा वारनि खे शौक़ु हूंदो आहे अमड़ खे शौक़ु हूंदो आहे त मुंहिंजो पुटु वॾो थी करे डॉक्टर थिए इंजीनियर थिए तव्हांजे बाबा कॾहिं का शौक़ु पंहिंजो इज़हार कयो हुजे शौक़ु जो? बाबा जो जॾहिं मुंहिंजो गूगल जे पेमेंट ईंदी हुई त $100 या समथिंग ईअं हूंदी हुई त बाबा चवंदो हाणे इहे $500-600 अलाए कॾहिं थींदा इहे ईंदा अचनि था पैसा पर एतिरा हुजनि जो घटि में घटि पंहिंजो ज़रूरत थियनि त बाबा ख़ुशि थींदो। हाणे जॾहिं मुंहिंजो $200-250 चेक अचे थो त अम्मा जीजल मुंहिंजी ॾाढी ख़ुशि थींदी आहे। ऐं जॾहिं हीअ न्यूज़ मुंहिंजी अची वई त ॾाढी ख़ुशि हुई मुख़्तलिफ़ माण्हुनि खे फ़ोनूं करे माण्हू पुछनिसि पिया या काल्ह असां पाड़े में जीअं वियासीं त उते असांजे पंवर रहंदा आहिनि त उन्हनि पंहिंजो ॾाढो चयूं फैमिली उन्हनि जी पूरी चई असांखे ॾाढी ख़ुशी थी त असांजो ॿारु जेको असांजे हथनि में वॾो थियो आहे हिते निपियो आहे हाणे उहो ख़बरनि में अचे पियो उन्हनि जी न्यूज़ हली आहे ॾाढी केॾो न फ़ख्र महसूस हुननि खे थींदो हूंदो माशाल्लाह अमड़ खे बि अलाह साईं हयाती ॾिए ऐं उहे ख़ुशी कंदा हूंदा। अव्हांजा भाउ आहिनि ज़ाहिर पूरी फैमिली आहे। अव्हां शादीशुदा आहियो? शादी अच्छा अच्छा ॿार वग़ैरह जी ॿार ही मॉर्निंग शो आहे त ज़ाहिर आहे इन करे असां ज़ाती कुझु सवाल बि कयूं पिया त उन्हनि खे बि ज़ाहिर आहे त घरवारी आहे आदि असांजी उनखे बि ख़ुशी थींदी हूंदी उन्हनि खे ख़ुशी थिए थी। मूंखे नंढड़ी चवंदी आहे बाबा असांजो बाबा TV ते आयो आहे। सही सही असांजो
ख़बर ही तुंहिंजी ख़बर आहे बाबा ईअं माना अहिड़े हिसाब सां 12 सवाल अच्छा ज़बरदस्त हाणे केतिरा ॿार आहिनि केतिरा 4 ॿार आहिनि मुंहिंजा उन्हनि खे सोचियो आहे फ्यूचर में ही उहे सेखारींदो नंढड़ा आहे आहिनि माशाल्लाह अच्छा अच्छा ज़बरदस्त असांजे प्रोग्राम जो टाइम बि पूरो थियो आख़िर में नौजवाननि जे लाइ को मैसेज बि ॾियणु चाहियो बहार लगारी साहब त मुख़्तलिफ़ माण्हू मूंखे अप्रोच कनि पिया मां उन्हनि जे लाइ इहो मैसेज ॾींदुसि त जिन्हनि खे मां अॻु में ॿुधाए चुको आहियां त यूट्यूब तां ई मां सिखियो आहे तव्हां पंहिंजी एजुकेशन कंटिन्यू रखो भले तव्हां पढ़ो था पर तव्हांजो जेको पार्ट टाइम आहे फारिग टाइम आहे तव्हां घणे खां घणो यूट्यूब ते ॾियो पंहिंजा पैकेजिस यूज़ कयो ऐं का न का शइ डेवलप कयो खोड़ टीचर वेठा आहिनि खोड़ उस्ताद ग्लोबली वेठा आहिनि जेके तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट सेखारींदा सही तमामु घणी महिरबानी बहार लगारी साहिबु असांखे त तमामु घणो मज़ो आयो ऐं असां कचहरी कंदे ऐं खोड़ जेके दोस्त ॾिसनि पिया उहे खोड़ शयूं उन्हनि सिखियूं बि हूंदियूं सो लक लाइक अवां जाम शोरे खां वंस अगेन टाइम कढी आया ऐं नाज़रीन बहार लगारी साहिब जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं असांखे बि उन्हनि ते प्राउड आहे सॼी सिंध खे ऐं अहिड़ा ॿिया जेके नौजवान आहिनि इनशाला ईंदड़ ॾींहंनि में उन्हनि सां बि अवांजी ज़रूरु कराईंदासीं मुलाक़ात अॼु जे प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई असांखे ॾींदा इजाज़त इनशाला ईंदड़ हफ़्ते हयाती रही त वरी अवां सां थींदी मुलाक़ात तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो अल्लाह निगहबान तेसिताईं